پیاری صورت ہنستا چہرہ منہ سے جھڑتے ہیں پھول ماہ نبوت میرے رسالت ماہ نبوت میرے رسالت منہ سے جھڑتے ہیں پھول نبی جی اللہ 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 لا الہ الا ہو اللہ 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 لا الہ الا ہو آمنہ بی بی کے گلشن میں آئی ہے تازہ بہار آمنہ بی بی کے گلشن میں آئی ہے تازہ بہار پڑھتے ہیں صلی اللہ وسلم پڑھتے ہیں صلی اللہ وسلم آج درو دیوار نبی جی اللہ 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 لا الہ الا ہو اللہ 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 لا الہ الا ہو 12 ربیع الاول کو آیا وہ در یتیم 12 ربیع الاول کو آیا وہ در یتیم ماہ نبوت مہر رسالت ماہ نبوت مہر رسالت صاحب خلق عظیم نبی جی اللہ 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 لا الہ الا ہو اللہ 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 لا الہ الا ہو ماشاء اللہ سبحان اللہ بسم اللہ الرحمن الرحیم السلام علیکم اللہم صلی علی محمد و آل محمد تمام تعریفوں ان رب پاک لائے جنہیں اساں کے خوبصورت خاص مہینوں عطا کयो تمام تعریفوں ان رب پاک जे लाइ حمد و ثنا ان رب پاک जे लाइ जंहिं असांखे ज़िंदगी ॾिनी आहे ज़िंदगी में अहिड़ा ख़ूबसूरत सुनहरी मौक़ा ॾिना त असीं गुनाहगार पंहिंजे पाण खे बख़्शिराए सघूं रहमत रमज़ान जे ख़ूबसूरत प्रोग्राम में सबा अबड़ो तव्हांखे भलीकार करे थी मां उम्मीद कयां थी तव्हां सभु ठीकु ठाक हूंदव ख़ुशि हूंदव ख़ैराफ़ियत सां हूंदव अला करे जिते रहो खिलंदा मुस्कुराईंदा रहो पंहिंजे प्यारनि सां पंहिंजे ॿारनि सां ऐं दोस्तनि सां यारनि सां छो त हीअ रमज़ान जूं रौनकूं हमेशह न रहंदियूं रमज़ान असां खां हथु छॾाईंदो वञे पियो रमज़ान ॻण जो महीनो रमज़ान इबादतुनि जो महीनो ख़ुशूसी महीनो त जंहिंमें इंसान पंहिंजे पाण खे परखे सघे ख़ुशूसी महीनो त जंहिंमें इंसान पंहिंजे पाण खे चेंज करे सघे असीं पाण खे केतिरो चेंज कयूं पिया शायदि चेंज वक़्ती तौर ते कंदा आहियूं ऐं चवंदा त आहियूं त ज़िंदगी में चेंज ज़रूरी आहे अगरि कंहिंजे वञण सां फॉर एग्ज़ाम्पल त इंसानु चवंदो आहे त असीं मरी न वेंदासीं कोई असांजी ज़िंदगी मां हलियो वञे थो त पोइ बि ज़िंदगी गुज़ारणी आहे असांखे पंहिंजे हिसे जो वक़्तु असांखे पंहिंजे हिसे जा ॾींहं गुज़ारणा आहिनि पर वक़्त सां इंसानु चेंज थी वेंदो आहे उहे ज़ख़म उहे कमियूं पेशूं जेके बि हुजनि इंसानु पूरी करण जी कोशिशि कंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं असीं कामयाब थी वेंदा आहियूं ईअं ई जॾहिं रमज़ानुल मुबारक जो ख़ूबसूरत ऐं बहितरीनु तोहफ़ो अलाह पाक असांखे ॾिए थो असांजी ज़िंदगीअ में अहिड़ी ख़ुशियुनि वारो मौक़ो ॾिए थो त जीअं तव्हां पाण खे चेंज करे सघो तव्हां सब्र ऐं शुक्र ॾांहुं वञो
ॿियूं आदतूं त खणी परे रहियूं, पर कुझु आदतूं असां में चेंज थी वेंदियूं आहिनि। जीअं नमाज़ असीं कज़ा न आहियूं कंदा, क़ुर पाक जी रोज़ानो तिलावत कंदा आहियूं ऐं पंहिंजे ॿारनि खे बि गाइड कंदा आहियूं त प्लीज़ हीअ शइ जेकी आहे उहा छॾणी न आहे। इहे असां ते शयूं फ़र्ज़ु आहिनि, पर असीं इन्हनि खे छॾे ॾींदा आहियूं। फ़र्ज़ु न छॾिजे, फ़र्ज़ु हमेशह असां सां गॾु हुजे थो, पर असीं उनखे पूरो नथा कयूं। कुझु इहे शयूं आहिनि, कुझु इहे शयूं हूंदियूं आहिनि जेके सब्र, शुक्र असीं जेको पंहिंजी ज़िंदगी में बर्दाश्त करणु छॾे ॾिनो आहे, उहो बि असांखे रमज़ान रोज़ो सेखारे थो। पर इहे जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके असांजे रोज़ाना जे मामूल में हुजणु खपनि ऐं न हूंदियूं आहिनि, रमज़ान में उन्हनि अमलनि जो बि सवाबु आहे। असीं नमाज़ पढ़ूं था, नमाज़ जो हूअं बि असांखे सवाबु आहे, फ़र्ज़ु आहे नमाज़, पर रमज़ानुल मुबारक जे महीने में नमाज़, क़ुर या का बि ॿी तस्बीह या कुझु बि का बि ॿी इबादत असीं कयूं था, उन्हनि जो डबल न पर 70% वधीक सवाबु आहे। ईअं ई चवंदा आहिनि त नफ़ली इबादत जो आम ॾींहंनि में बि सवाबु आहे। जीअं असीं नफ़िल अदा कंदा आहियूं, शुक्राने जा नफ़िल अदा कंदा आहियूं। कॾहिं कोई असांजो कमु रुकियल हूंदो आहे ऐं असीं उहो कमु करण लाइ चवंदा आहियूं त असांजो हीउ कमु अगरि आसानु थी वियो त असीं नफ़िल अदा कंदासीं। ख़ूबसूरत इबादत आहे नफ़िल, पर नफ़िली सवाबु आहे केतिरो असांखे शायदि ख़बर न हुजे, शायदि असांखे अंदाज़ो न हुजे। स्कॉलर्स उन हवाले सां ज़रूरु असांखे ॿुधाईंदा। अॼु असांजे प्रोग्राम में बहितरीनु स्कॉलर मौजूदु आहे। अॼु असांजो टॉपिक आहे नफ़िली इबादतूं। नफ़िली इबादतूं छो, नफ़िली इबादतूं कहिड़ियूं आहिनि ऐं असीं नफ़िल जेके पढ़ंदा आहियूं, जेके नमाज़ खां पोइ पढ़ूं था या वरी शुक्राने जा नफ़िल पढ़ूं था, उहे छो पढ़िबा आहिनि? आख़िर इहो कॾहिं खां सिलसिलो हलियो? नफ़िली इबादतुनि जो सवाबु केतिरो आहे? छा असीं नफ़िली इबादत हर वक़्तु करे सघूं था? बिल्कुलु कंदा आहियूं ऐं असीं पंहिंजे घरनि में बि ॾिसंदा आहियूं, असांजा वॾा बुज़ुर्ग जेके बि आहिनि उहे नमाज़ खां पोइ 2 नफ़िल रकात जेकी नमाज़ आहे उहा लाज़मी अदा कंदा आहिनि। इहा 2 नफ़िल रकात छो अदा कबी आहे? ज़रूरु अॼु इन ॻाल्हियुनि ते गुफ़्तगू थींदी। असीं रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे हिकु बार ॿीहर ख़ुशि आमदीद चऊं था ऐं असीं पंहिंजे महिमाननि खे बि ख़ुशि आमदीद चवंदासीं। उनखां पहिरीं रहमत रमज़ान जा स्पॉन्सर्स तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदी हलंदमि। असांखे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो रंग एतिरो ख़ूबसूरत आहे जो उनजो बहितरीनु ज़ाइक़ो, उनजो हर ढुक ॾिए थो मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियर क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे ऐं असांजो जेको दस्तरख़्वान आहे, रमज़ान जो दस्तरख़्वान, उहो टपाल मेज़बान खां सवाइ आहे अधूरो। सो तव्हां बि पीओ टपाल मेज़बान ऐं सभिनी खे पीआरियो। नाज़रीन, असांजा बहितरीनु महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं असीं जेके हिकिड़ी ॿियो बि मां पॉइंट हाईलाइट कंदी हलंदमि जेको असीं शुरू रमज़ान खां ई मां चवंदी अचां पई त असां ॾिसूं था सोशल मीडिया ते सभु एक्टिव आहियूं ऐं कुझु अहिड़ियूं माफ़ियाज़, कुझु अहिड़ा माण्हू जेके ख़ासि करे कराची सिंध जे शहर में कमाइण लाइ अचनि था, हिते कमाई जो ज़रियो ठाहिनि था हिन रमज़ानुल मुबारक जे ख़ूबसूरत महीने खे ऐं उन ई महीने मां कमाए करे ख़ैरात बि ॾियनि था, ज़कात बि ॾियनि था, सदको बि कढनि था। यानी कि कमाई जो ज़रियो हिन महीने खे छो ठाहियो वेंदो आहे? ख़ासि करे अहिड़ा टोला, अहिड़ा माण्हू जिन खे सिंध हुकूमत जे तरफ़ां मना थियल आहे त हिननि माण्हुनि खे ख़ैरात, सदको, अतियो न ॾियो। जेके मुस्तहिक़ आहिनि, यानी कि पंहिंजे घर खां शुरूआति कयो, उतां ॾिसो तव्हांजो कोई बि पंहिंजो अज़ीज़ क़रीब आहे त उनखे ॾियो, बजाए इन जे जेके रोडनि ते बीठल आहिनि ऐं नवां चहिरा असीं ॾिसूं था, नयूं माफ़ियाज़ ॾिसूं था, नवां माण्हू ॾिसूं था जेके कराची सिंध में अची करे कमाइण लाइ बीही रहनि था ऐं भेस पंहिंजा जेके बि लिबास आहिनि उहे सभु चेंज करे असांखे बेवकूफ़ ठाहे असांखां वठी वञनि था। छा उहे मुस्तहिक़ आहिनि? असीं पंहिंजे प्रोग्राम्स में पहिरीं बि ॻाल्हाए चुका आहियूं। अहिड़ियूं खोड़ सारियूं वीडियोज़ बि असां वटि मौजूदु आहिनि त सिंध हुकूमत पंहिंजे तरफ़ां कमु करे पई, पुलिस पंहिंजो कमु करे पई। प्लीज़ तव्हां बि ॾिसो, वाइसो ऐं फ़ौरन इतला कयो त ही हिते सभु कुझु थी रहियो आहे जेको असांखे मना थियल आहे। ऐं हाणे हलंदासीं महिमाननि ॾांहुं। असां सां गॾु मौजूदु आहिनि जिन जी तव्हां ख़ूबसूरत आवाज़ में हमद ॿुधी, हाफ़िज़ा उमैमा साहिबा। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? ठीक है जी, अल्हम्दुलिल्लाह। बेहतरीन स्कॉलर असां सां मौजूदु आहिनि बुशरा अरशद साहिबा। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह। सैयदा ऐमन हुसैनी साहिबा मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम ऐमन, कैसी हैं? ठीक है।
एंड लास्ट बट नॉट लीस्ट असांजा बहितरीन महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके अॼु असां सां हिन टॉपिक ते ॻाल्हाईंदा त असीं माफ़ियाज़ खे कीअं था रोके सघूं ऐं सिंध हुकूमत हिन हवाले सां कहिड़ो कमु करे रही आहे। मेंबर ऑफ चाइल्ड एब्यूज़ कमेटी सिंध गवर्नमेंट, सीनियर वाइस प्रेसिडेंट ह्यूमन राइट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान मौजूदु आहिनि असां सां डॉक्टर सनाउल्लाह मेमन साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मैडम। कीअं आहियो? ठीकु आहियो सनाउल्लाह साहब? तबियत सेट आहे? अल्हम्दुलिल्लाह। रोज़ा हलनि पिया? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो करम हो। कहिड़ियूं एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि रोज़नि में भला तव्हांजूं? मोस्टली असां काफ़ी प्रोजेक्ट्स ते कमु कयूं पिया रिसेंटली, स्पेशली इन रमज़ान। ह्यूमन राइट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान जेको आहे उहो तमामु वसी तर कोशिशूं वठे पियो। ख़ुसूसी सिंध में असां वटि काफ़ी अहिड़ा मसाइल आहिनि जिन ते असां उन्हनि खे उजागर करण लाइ अवेयरनेस कैंपेन्स हलायूं पिया ऐं जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि खे असां अवेयरनेस सेशन जे ज़रिए ॿारनि जे इस्लाह लाइ उन्हनि खे गुड टच बैड टच जे हवाले सां ॿुधायूं पिया, छो त जेको नंढो ॿारु आहे उहो बहितर खां बहितर पंहिंजे वालदेन खां सिखी सघे थो ऐं उहे ई उन्हनि जा फ्रेंड सर्किल में उन्हनि खे सोशल अवेयरनेस ॾेई सघनि था। असांजी हुकूमत सिंध सां गॾिजी करे ह्यूमन राइट्स जो हिकिड़ो पंहिंजो सर्किल आहे ऐं चाइल्ड अब्यूज़ कमेटी बि हिकिड़ो पंहिंजो सर्किल आहे जिन खे एशियन डेवलपमेंट बैंक बि सपोर्ट करे पई, हुकूमत सिंध बि उन्हनि खे सपोर्ट करे पई। त उन में असां काफ़ी कमेटीज़ ठाहे डिस्ट्रिक्ट लेवल ते तमामु पंहिंजूं टीम्स ठाहे छॾियूं आहिनि ऐं असां उहे अवेयरनेस ॾियूं पिया त जेके बि ॿारनि जा मसाइला आहिनि उहे उजागर थियनि त जीअं हुकूमत सिंध उन्हनि सां मिली करे ॿुधाइनि। हाणे उनजो मेन जेको मक़सदु आहे जेसि ताईं असांखे उहा आगाही न मिलंदी उहे कंप्लेंट्स न ईंदियूं ऐं उहे असां उन्हनि ते कमु न करे सघंदासीं। त इन में वधि खां वधि जेको रोल आहे उहो पेरेंट्स जो आहे त उहे इन्हनि मसइलनि खे उजागर कनि, उन्हनि ते डिस्कस कनि ऐं हुकूमत उन्हनि सां तावन करण लाइ बिल्कुलु तयारु आहे। बहितरीन। ऐं इहे त तमामु खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधाए वियो, पर मसइला त असांजे मुल्क में खोड़ सारा आहिनि जिन खे हाईलाइट बि कयो वञे थो, पर ऑनलाइन शिकायतूं नथियूं कयूं वञनि, माण्हू ॿाहिरि न आहिनि निकिरंदा। ख़ैर इन हवाले सां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। असां वटि बुशरा साहिबा मौजूदु आहिनि। जी असांजो अॼु जो टॉपिक है नफली इबादतों। इबादतों का तो सवाब बहुत ज़्यादा है, ख़ास करके रमज़ान के महीने में भी। फिर आती है नफली इबादत। नफली इबादत में कौन कौन सी इबादतें शामिल हैं? सबसे पहले तो आपको मैं ये बताऊं कि रमज़ान हमारे लिए एक तोहफ़ा है जी, और इसमें इरशाद फरमाया है कि जो फ़र्ज़ नमाज़ें हैं वो तो हैं ही, और जो नफली नमाज़ें हैं वो फ़र्ज़ के बराबर उनका सवाब मिलेगा, और जो फ़र्ज़ नमाज़ें हैं उनका 70 गुना सवाब मिलेगा। तो जितनी भी नफली नमाज़ें या नफली हम इबादत करेंगे वो हमें फ़र्ज़ के बराबर उसका सवाब मिलेगा। तो इसमें हमारे पास बहुत सारी हैं कि मतलब सिर्फ यही नहीं है कि जी आप नफिल पढ़ लिए इबादत हो गई, नहीं, नफिल भी अपनी जगह पूरी अहमियत है, लेकिन बहुत सारी हैं। उसमें आप लोगों को सदका दें, लोगों से मुस्कुरा कर बात करें, ये भी इबादत है। तस्बीहात पढ़ें, तहज्जुद की नमाज ज़रूर पढ़ें, वो भी नफली नमाज है। तो इन सब का हमें फ़र्ज़ के बराबर सवाब मिलेगा, और जो फ़राइज़ जो फ़र्ज़ हैं हम पे वो तो हमने पढ़ने ही हैं, तो उनका 70 गुना। और अरबी में 70 गुना कहते हैं, उसका मतलब होता है कि बेशुमार, बेशुमार की जगह 70 गुना लफ्ज़ इस्तेमाल किया जाता है। तो फ़र्ज़ की हमें 70 गुना सवाब मिलता है। और जो नफली अब हम तस्बीहात पढ़ते हैं जी, तस्बीहात पढ़ें, आप चलते फिरते आप दुरूद शरीफ पढ़ें। आज तो जुमा है, रोज़ाना इफ्तार के वक्त 10 लाख जहन्नुम से आज़ाद किए जाते हैं। सुभान अल्लाह। लेकिन जब जुमा आता है, जुमेरात की रात होती है, सुबह जुमा होना होता है, मगरिब तक, कल मगरिब से आज मगरिब तक हर घड़ी 10-10 लाख जहन्नुम से आज़ाद होंगे। तो उनमें दुआ करें कि हम भी हों। अब दुआ इबादत है जी, इबादत का निचोड़ भी है, लेकिन इबादत है दुआ भी इबादत है। ये सारी जो इबादत हैं ये नफिल ही इबादत में ही शामिल हैं कि आप सिपारा पढ़ रहे हैं जी, एक सिपारा ख़त्म किया, आप बोर हो गए, कि होता है उकता जाते हैं कि अभी रख दो, अभी कितनी देर पढ़ेंगे। एक पूरा ना पढ़ें, आप पाव पाव करके पढ़ें, तो आपको उकताहट भी नहीं होगी, और ये आपका एक रूटीन बनेगा। क्योंकि ये हमारा ट्रेनिंग का पीरियड है जी, सारे साल की ट्रेनिंग यहाँ हो रही है हमारी, और ये हमें साथ रखना है, और कोई भी चीज़ ओवर नहीं कर देनी। लेकिन इबादत जो है ना, इस महीने में ज़्यादा से ज़्यादा नफली भी ना बहुत ज़्यादा करनी है, क्योंकि
یہ ایک طریقے سے ہمارے لیے سیل لگی ہوئی ہے جی ایک پر ایک فری. ابھی کسی برانڈ پہ لگ جائے تو آپ دیکھیے پبلک ایک دوسرے کو پہچان نہیں ہوتی ہے, دھکے دے رہی ہوتی ہے. جی تو اس وقت یہ ہم دعا کے لیے دعا کرتے ہیں یا اللہ پاک ہماری دعا قبول ہو جائے. اور یہ رمضان ہے, اس کی راتوں میں فرشتے کہتے ہیں کہ آؤ کوئی ہے اپنی دعا ہم تک پہنچانا جو ہم اوپر پہنچائیں, مقبولیت کی شرف اس کو حاصل ہو. تو یہ تو ہمارے لیے ایک سیل لگی ہوئی ہے. تو اس میں ہم مسکرا کے بات بھی کریں نا کسی سے, ہم مسجد میں جا کے بیٹھیں, اللہ جہنم کے دروازے بند, آگ بجھا دی. جی اور اب یہ 11 حضور صلی اللہ علیہ وسلم نے بتایا کہ 11 مہینے اللہ جہنت کو سجاتا ہے, سنوارتا ہے, اور پھر رمضان جب آتے ہیں تو روزداروں کے لیے جنت کا دروازہ کھول دیا جاتا ہے. سبحان اللہ. تو ہمیں تو اس گھر میں بیٹھ کر بہت عبادات کرنی چاہیے, اللہ کی تسبیح کرنی چاہیے, حضور پہ درود بھیجنا چاہیے, ہمیں صدقہ دینا چاہیے. یہ سب نفلی عبادات میں آتا ہے. صحیح. اور ہم مطلب ہمیں یہ بھی پتہ ہونا چاہیے کہ جی روزہ کس چیز سے ٹوٹ رہا ہے, جی ان سب کا بھی ہمیں احتیاط رکھنی چاہیے, کیونکہ یہ نہیں ہے بس بھوکے رہے. مطلب ابو ہریرہ سے روایت ہے جی کہ حضور صلی اللہ علیہ وسلم نے کہا اگر کوئی بندہ روزہ رکھ کر بھی جھوٹ نہیں چھوڑ رہا, دغا بازی نہیں چھوڑ رہا, تو پھر اللہ کو نہیں چاہیے اس کا بھوکا پیاسا رہنا. اللہ نے جب چیزیں آپ اپنی ہر چیز کو ترتیب میں لائیں گے صحیح. تبھی روزہ بھی قبول ہوگا. بے شک. صرف یہ نہیں ہے عبادتیں مل رہی ہیں, اس میں احتیاطیں بھی ہیں, احکامات بھی ہیں جو ہمیں فالو کرنے ہیں. صحیح. تو یہ ہے نفلی عبادات. بالکل. اور آپ نے صحیح فرمایا کہ نفلی عبادات بہت ساری ہیں, تسبیح بھی کرنی چاہیے, بہت ساری باتیں ہیں کریں گے. لیکن ابھی ہم سیدہ ایمن صاحبہ سے ریکویسٹ کریں گے اب ہمیں نعت سنا دیں. بسم اللہ کریں. کعبے کی رونق کعبے کا منظر, کعبے کی رونق کعبے کا منظر, اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر. دیکھوں تو دیکھے جاؤں برابر, دیکھوں تو دیکھے جاؤں برابر. اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر. حمد خدا سے تر ہے زبانیں, کانوں میں رس گھولتی ہیں اذانیں, کانوں میں رس گھولتی ہیں اذانیں. بس ایک صدا رہی ہے برابر, بس ایک صدا رہی ہے برابر. اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر. اور بھیجا ہے جنت سے تجھ کو خدا نے, بھیجا ہے جنت سے تجھ کو خدا نے, چوما ہے تجھ کو میرے مصطفیٰ نے, چوما ہے تجھ کو میرے مصطفیٰ نے. اے ہجر اسود تیرا مقدر, اے ہجر اسود تیرا مقدر. اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر. دیکھا صفا اور مروہ بھی دیکھا,
देखा सफा और मरवा भी देखा, रब के करम का जलवा भी देखा, रब के करम का जलवा भी देखा। देखा रवाइक सरों का समंदर, देखा रवाइक सरों का समंदर। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। काबे की रौनक, काबे का मंजर, काबे की रौनक, काबे का मंजर। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾां न वञो, वापसि था अचूं रहमत रमज़ान जे प्रोग्राम में। मलिकार नाज़रीन, रहमत रमज़ान प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान, जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। लाइफ बॉय शैम्पू लाइ चवनि था त इहो बहितरीनु शैम्पू आहे, ॿारनि लाइ बि बहितरीनु आहे ऐं हिन में खोड़ सारा फ्लेवर्स बि आहिनि। लाइफ बॉय शैम्पू तव्हांजे वारनि खे बणाए थो घाटो बि ऐं मज़बूत बि। सो लाइफ बॉय शैम्पू यूज़ कंदा कयो। नाज़रीन, नफली इबादतुनि जी ॻाल्हि हले पई। बुशरा साहिबा बेहतरीन डिफ़ाइन किया। बुशरा साहिबा आपने बहुत अच्छा डिफ़ाइन किया, लेकिन ये बताएं कि क्या फ़र्ज़ी इबादतों से ज़्यादा नफली इबादतों का सवाब मिलेगा या दोनों का बराबर मिलेगा? नहीं नहीं, ऐसा बिल्कुल नहीं है जी। नफली फर्ज तो फर्ज का बताया मैंने आपको कि नफली इबादत जो है उसका बढ़कर फर्ज के बराबर हो गया। फर्ज कभी तो बढ़ाना जी, वो 70 गुना हो गया। जो फर्ज है वो उससे ज्यादा ही रहेगा हमेशा, तो उसका तो 70 गुना हो गया। और ये जो नफली है इसका हमें जो फर्ज का हमें मिलता है उतना सवाब मिलेगा जो हम नफली इबादत। और नफली में उम्रा भी आता है और आप उसका सवाब देखिए, इसमें तो कोई दो राय नहीं है कि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया जी, जो रमज़ान में उम्रा करे तो मेरे साथ हज करने के बराबर है। सुभान अल्लाह। तो आप नफली इबादत की देखें कितनी, मतलब इससे बड़ी तो कोई मिसाल ही नहीं है कि कितनी अहमियत है। और जिसकी इस्ताअत है, क्योंकि हर एक की नहीं हो पाती, तो जिसकी है तो वो कोशिश करते हैं कि रमज़ान में उम्रा कर लें। हज के बराबर है उसका सवाब। हज के बराबर सवाब भी है। और अगर वहाँ जाके फिर नफली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साथ माशाल्लाह, मतलब अकेले जाके हज करना और एक उनके साथ हज करना, इतना सवाब है रमजान के उम्र माशाल्लाह। और फिर वहाँ जाके अगर हम नफली इबादतें भी करें तो फिर क्या सोने पे सुहागा हो जाएगा। कोशिश करते हैं कि ज्यादा से ज्यादा सजदे वहाँ पर करें और अल्लाह कबूल करे, अल्लाह कबूल करे, नसीब करे अल्लाह मियां। बिल्कुल। डॉक्टर सनाला साहब, तव्हां जॾहिं पहिरियों रोज़ो रखियो त केतिरा हुआ? नंढा मतलब केतिरी उमिरि हुई तव्हांजी? एक्चुअली मूंखे राइट नाउ कंफर्म ई न आहे, पर असांजो जेको ख़ानदान आहे उन्हनि खे मुलनि जो ख़ानदान सॼो वेंदो आहे। अच्छा, त असां बेसिकली दीन सां जी, इंस्टेड ऑफ जेके ॿियूं क़ौमूं आहिनि उन्हनि खां अलावा असां तक़रीबन घणा टच रहियासीं, छो त असां क़ुर पाक जी तालीम ऐं स्टार्ट ई मदरसा जेके हूंदा आहिनि असांजा उन्हनि में वरितोसीं, जंहिंमें मुंहिंजी जेकी वॾी सिस्टर आहे उहा क़ुर पाक जी हाफ़िज़ आहे माशाल्लाह, ऐं मुंहिंजा ॿ बिरादर बि हाफ़िज़ आहिनि ऐं असां दीन सां तमामु घणो मुंसलिक रहियासीं। ऐं अलाह जे करम सां असांजे घर जे साम्हूं ई मस्जिद हूंदी हुई, त असां निमाज़ जे हवाले सां ऐं क़ुर पाक जे हवाले सां ऐं रोज़नि जे हवाले सां पोइ जीअं रखायो। पर एक्चुअली मूंखे यादि न आहे त मां केतिरी उमिरि में उहो रोज़ा रखिया। सही। अच्छा, मां कल्ह बि यादि कयां पई त जॾहिं असीं नंढा हुआसीं त रोज़े जी एतिरी ख़बर न पवंदी हुई। पहिरीं त अधु ॾींहं वारो रोज़ो रखाईंदा हुआ, जॾहिं सॼे ॾींहं वारो बि असीं रखियोसीं त कंहिं न कंहिं ॿार हिकु रोज़ो भञो त ज़रूरु हूंदो त अम्मी नथी ॾिसे, अबू नथो ॾिसे और कोई नहीं देख रहा, हम रोज़ा तोड़ देते, चलो एक गिलास पानी ही पी लेते हैं। काफ़ी बच्चों ने ये किया था। छा तव्हां सां कोई अहिड़ो इंसिडेंट थियो आहे? मूंखे एक्चुअली स्टिल यादि न आहे त को मूंसां अहिड़ो इंसिडेंट थियो हुजे, पर छो त असां जीअं तव्हांखे मां हींअर ज़िक्र कयो त असां मदरसनि में जीअं वेंदासीं, डेली क़ुर पाक जी तालीम वठंदासीं, त इन्हनि ॻाल्हियुनि ते वॾो हिकिड़ो ज़ोरो फ़िक्र जो बहस थींदो हुयो। अच्छा। त रोज़े टोड़ण जा छा नुक़सानात आहिनि
ऐं उन अज़ाले खे कंप्लीट करण लाइ तव्हांखे वरी 60 रोज़ा रखणा पवंदा या वरी तव्हांखे 60 माण्हुनि खे मानी खाराइणी पवंदी। त इहो बि हिकिड़े क़िस्म जो डपु हूंदो हुयो त पोइ जा त रखे न सघंदासीं, रखंदासीं त हुनखे कंप्लीट कंदासीं ऐं हाणे ताईं कंप्लीट कयो जी पिया। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जे करम सां। ऑफिस बि हले पई, कमकार बि हलनि पिया। बिल्कुलु बिल्कुलु, जीअं मैडम ॿुधायो त हर शइ जी हिकिड़ी स्पेशल फज़ीलत हूंदी आहे। त जीअं असां स्पेशल ऑफर हूंदी आहे, मूंखे दीन जे बारे में एॾी ज़्यादा त मालूमात न आहे, पर जेकी मूंखे मख़सूस मालूमात आहे उन में इहो आहे त फ़र्ज़ु त हिकिड़ो फ़र्ज़ु आहे जेको तव्हांखे एनी हाउ कंप्लीट करिणो आहे। उन खां अलावा जेके नफ़ली रोज़ा आहिनि या जेके नफ़ली इबादतूं आहिनि, इहे हिकिड़ी स्पेशल अलॻि आहिनि, जेके रमज़ान जे महीने में तव्हांखे इक्वल टू फ़र्ज़ जे हवाले सां तव्हांखे उहा माना फज़ीलतूं मिलनि थियूं। ऑफकोर्स जेके फ़र्ज़ जूं फज़ीलतूं आहिनि उहे त अञा 70 गुना ज़्यादा वधी वियूं। त इंसान खे वधि मां वधि हिन में फ़ाइदो वठणु घुरिजे ऐं अल्लाह सां कॉन्टेक्ट में अचणु घुरिजे। इन खां वधीक त ॿी का इबादत ई न आहे। ॿी का इबादत न आहे। हाफ़िज़ा कुछ सुना दें आप हमें, पढ़ के बिस्मिल्लाह करें। गुल्लज़ रुख़ता मुख़ता नाजुक बदनीरा 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 बुलबुल ज़तवा मुख़ता शीरी सुख़नीरा 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 हर कस के लबे लाल तुरा दीद बदिल गुफ्त हर कस के लबे लाल तुरा दीद बदिल गुफ्त हक़ा किच खुश खंदा अक़ीक़े यमनीरा 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 गुल्लज़ रुख़ता मुख़ता नाजुक बदनीरा 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 बुलबुल ज़तवा मुख़ता शीरी सुख़नीरा 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 खैयात अज़ल दोख्ता बर कामत ज़ेबा खैयात अज़ल दोख्ता बर कामत ज़ेबा हक़ा किच खुश खंदा अक़ीक़े यमनीरा 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 हक़ा किच खुश खंदा अक़ीक़े चमनीरा 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 गुल्लज़ रुख़ता मुख़ता नाजुक बदनीरा
بدنیرا 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 بلبل زتوا موختا شیری سخنیرا 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 سخنیرا. ماشاءاللہ سبحان اللہ. حافظہ امیمہ صاحب آپ کی آواز ماشاءاللہ بہت اچھی ہے, بہت اچھی ماشاءاللہ, سرور مل گیا. اچھا بشریٰ صاحبہ, جیسے ہم نے عبادتوں کی بات کرنی ہے آج, تو نفلی عبادات اور فرضی عبادات, لیکن ایک عبادت جو خدا کو بھی بہت پسند ہے, ماں باپ کی خدمت کرنا, آج کل کے دور میں کیسے دیکھتی ہیں آپ اس عبادت کو؟ یہ تو ہر دور میں, حضور جی صلی اللہ علیہ وسلم کے دور میں بھی کچھ لوگ نافرمان تھے اور کچھ فرما بدار بچے. لیکن آج کل تو کچھ زیادہ نہیں بڑھ گئی یہ چیز. آج کل اصل میں والدین کی جگہ سوشل میڈیا نے لے لی ہے. ہر چیز وہ اس سے سیکھ رہے ہیں, ماں باپ کو تو گنتی میں نہیں لا رہے ہیں بچے. بے انتہا یہ ہو گیا ہے کہ بچے ماں باپ کا ادب نہیں کر رہے. وہ اف کرنے کا منع ہے تو بہت سے بچوں کو کہتے سنا ہے اف کرنا منع ہے, لیکن باقی چیزیں منع نہیں ہیں. اللہ مطلب اب بچوں کی سوچ ایسی ہو گئی ہے, اور اس کے لیے ضروری ہے کہ والدین تربیت کریں, انہیں بتائیں, انہیں پڑھائیں. مطلب ہر چیز تو آپ سوشل میڈیا سے دیکھ لیتے ہیں. قرآن پڑھنا ہے تو مولوی سے پڑھنے کی کیا ضرورت ہے جب اس میں تلفظ وغیرہ سب بتا رہے ہیں. آپریشن بھی تو آپ کا ہوتا ہے, جی, وہ آپ دیکھ لیں, اے آئی تو آپ کو پورا کر کے دکھا رہا ہے. تو آپ پھر اسی سے اپنے گھر میں کسی کا آپریشن اگر ڈائگنوز ہوتا ہے تو اسے دیکھ کے کر لیں آپ. تب آپ کو اسپیشل چاہیے ہوگا کہ کوئی اسپیشلسٹ ہو, 2-3 ڈاکٹر سے, سرجن سے پوچھیں گے. لیکن قرآن کے لیے گوگل دیکھ لیتے ہیں. اس کے لیے بھی تو آپ کو ایک مولوی چاہیے. ہر کوئی مذہب کو اپنے حساب سے چینج کر رہا ہے, تو بچوں کو مولوی سے پڑھوائیں, مدرسوں میں بھیجیں, تاکہ اس کی بلڈ اپ ہی ایک طریقے سے ہو جیسے ہمیں ہمارے بڑوں نے بتایا. جی, سب مطلب ہم سپارہ جو قاری صاحب سے پڑھتے تھے وہ تو پڑھ کر آ گئے. جی, اس کے بعد یہ نانا نانی یہ جو بڑے تھے, والدین بھی ٹائم ملتا تھا تو بتاتے سمجھاتے تھے. اب ٹائم ہی نہیں ہے کسی کے پاس, اور سیپریٹ رہنا ہے سب کو. اگر سیپریٹ رہ رہے ہیں تو کوئی قاریہ گھر پہ بلائیے, یا مدرسے بھیجیے بچوں کو. بچوں کے بھی مدرسے ہیں تو وہاں سے پڑھوائیے, گوگل سے نہ پڑھوائیے. کیونکہ یہی ایک وجہ ہے میرے نظر میں کہ بچے ادب نہیں کر رہے. صحیح, وہ تو اپنے آپ کو انڈیپینڈنٹ سمجھ رہے ہیں, اور والدین تو سبھی نے پیدا کیا ہے. جی, وہ اللہ پیدا کرتا ہے, تو ان والدین کی وہ نہیں ہے. اور اس کے لیے میں آپ کو ایک حدیث بتاؤں جی, کہ جب حضور صلی اللہ علیہ وسلم ممبر پہ چڑھ رہے تھے, تو جب پہلی سیڑھی پہ گئے, چڑھے, 3 سیڑھیاں تھیں, جب پہلی سیڑھی پہ گئے تو کہا آمین, دوسری پہ چڑھے پھر کہا آمین, تیسری پہ چڑھے پھر کہا آمین. تو صحابہ کو تشویش ہوئی, جی, تجسس ہوا, تو پوچھا کہ یا رسول اللہ کس بات پہ آپ نے آمین کہا ہے, اور 3 دفعہ. تو پہلی بات یہ تھی, انہوں نے کہا کہ جبرائیل علیہ السلام نے دعا مانگی, وہ فرشتوں کے سردار تھے, انہوں نے دعا کی کہ ہلاک ہو وہ شخص جو رمضان کا بابرکت مہینہ پائے اور اپنی مغفرت نہ کر پائے. اللہ اکبر. اللہ اپنی رحمت اس پہ بند کر دے. اس پہ حضور صلی اللہ علیہ وسلم نے کہا آمین. دوسرا تھا کہ وہ شخص جو آپ کا نام سنے, آپ کا ذکر سنے اور آپ پر درود نہ بھیجے, تو اللہ اس کو سزا دے. تو اس پہ انہوں نے کہا آمین. اللہ اکبر. پھر تیسری سیڑھی پہ جب وہ چڑھے تو انہوں نے کہا کہ وہ اولاد, اس پہ عذاب آئے گا جو ماں باپ کی نافرمان ہوگی. اس پہ انہوں نے آمین کہا. اب آپ دیکھیے کہ فرشتوں کے سردار یہ دعا کر رہے ہیں اور نبیوں کے سردار اس پہ آمین کہہ رہے ہیں, تو کتنی اہمیت ہے اس بات کی. لیکن یہ باتیں اولادوں کو سمجھانا پڑیں گی نا. اب جو نئی نسل آ رہی ہے وہ یہ بات سمجھ ہی نہیں رہی ہے کہ اس کا کتنا عذاب ہے. اس میں ایک اور بات بھی آپ ایڈ کرتی چلیں کہ رمضان میں ہر وہ انسان,
ہر وہ بندہ گناہگار جس نے جو گناہ کیا وہ بخشا جائے گا، لیکن 3 گناہگار ایسے ہیں وہ نہیں بخشے جائیں گے، ایک مشرک ہے اور ایک والدین کا نافرمان بھی اس میں شامل ہے۔ تو یہ دیکھیں چاہے وہ روزے رکھ لے، عبادتیں کر لے، نفلی عبادتیں کر لے یا فرضی کر لے، بخشا نہیں جائے گا۔ بخشا نہیں جائے گا، لیکن اگر سچے دل سے توبہ کر لے اور فرما برداری اسٹارٹ کر دے تو وہ بخشا جائے گا۔ فرما برداری سٹارٹ ہی تو نہیں ہوتی ہے نا ان سے۔ وہی تو کہ سچے دل، ابھی بھی وقت ہے، یہ تو رحمت کا اشراب کل ختم ہو جائے گا، ابھی تو رحمتیں برس رہی تھیں، اب مغفرت چاہیے، اس کے لیے دعا کرنی ہے۔ اب 10 دن جو اشراب، کتنی جلدی ٹائم گزرا ہے، لگ رہا ہے ابھی رمضان شروع ہوئے ہیں اور 10 دن بھی ہو گئے، اور یوم وصال بھی آ گیا خدیجہ رضی اللہ تعالیٰ عنہ کا، وہ بھی مطلب مدر ڈے منانا ہے تو کل منایا جائے۔ جی اصل میں تو وہ ماں ہیں جنہوں نے سختیوں میں بھی حضور صلی اللہ علیہ وسلم کا ساتھ دیا، اور حضرت عائشہ وہ کہتی ہیں کہ مجھ سے زیادہ ان کو چاہتے تھے حضور صلی اللہ علیہ وسلم، کیونکہ وہ انہیں یاد کر کے، میرے ساتھ ہوتے ہوئے بھی انہیں یاد کر کے اداس ہو جاتے تھے، جی، اور وہ کہتے تھے کہ جی وہ ہیں جنہوں نے میرا مشکل وقت میں میرے ساتھ تھی، میرے اچھا اور برا وقت سب دیکھا ہے، اپنا سب کچھ میرے مذہب کے لیے، اسلام کے لیے قربان کر دیا۔ بے شک۔ تو وہ باتیں تو ہم بتاتے ہی نہیں نا بچوں کو، تو بچے وہ سیکھتے ہی نہیں کہ ماں باپ کا، ماں تو وہ ہے نا، ماں کا ادب کتنا ہے، انہوں نے اپنے بچوں کو کیسی تربیت دی۔ ماں کا ادب بہت ہے، اور باپ کے چہرے کو دیکھنا ہی عبادت ہے، اتنی خوبصورت عبادت ہے کہ اساں کے خدا ॾिनी आहे، पर असीं पंहिंजे वालिद जे चहिरे खे छा ॾिसंदा आहियूं, छा प्यार सां ॾिसंदा आहियूं, प्यार सां ॾिसण सां बि इबादत में शामिल थिए पियो असांजो ही जेको हिकिड़ो अमल आहे, नंढिड़ो अमल। नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं, वठूं था हिते नंढिड़ो ब्रेक, केॾांहुं न वञो, वरी वापसि था अचूं। नाज़रीन, तव्हांखे भलीकार कयां पई रहमत रमज़ान जे प्रोग्राम में। हिन ख़ूबसूरत प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जशन जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। तलो लाइ चयो वञे थो त अमा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए। तलो ते आहे मायरुनि खे गुज़िरियल 70 सालनि खां भरोसो, जेको बणाए थो खाधे खे मज़ेदार ऐं सिहतमंद। 70 सालनि खां तलो ॾींदो पियो अचे ग़िज़ाइत सां भरपूर खाधा। हिन रमज़ान पचायो तलो में मज़े जा सिहतमंद ऐं ग़िज़ाइत सां भरपूर खाधा, त जीअं तव्हांजा ॿार बि तव्हांखे चवनि अमा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए। नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू। बुशरा साहिबा सां ॻाल्हि ॿोल हले पई त पीउ माउ जी ख़िदमत ऐं पीउ माउ खे ॾिसण बि इबादत आहे, बहितरीनु इबादत आहे, ऐं अॼुकल्ह जी औलाद शायदि इन इबादत खां महरूम थींदी पई वञे। जी बुशरा साहिबा। بالکل، آج کل کی اولاد واقعی اس سے محروم ہے، جبکہ یہ تو بہت ایزی ہے جسے آپ پا سکتے ہیں، کیونکہ حضور صلی اللہ علیہ وسلم نے ہی ارشاد فرمایا ہے کہ ماں باپ پہ ایک مسکرا کے پیار بھری نگاہ ڈالنے میں بھی ایک حج کا ثواب ہے۔ آپ گھر میں وہ حج کر سکتے ہیں، تو آپ کی استطاعت نہیں ہے حج کی، تو آپ ماں باپ کو مسکرا کر دیکھیے، خوش اخلاقی سے پیش آئیے، آپ کو حج کا ثواب ملے گا۔ اور باپ کا جہاں تک تعلق ہے تو باپ کی رضا میں اللہ کی رضا رکھیے۔ سبحان اللہ۔ باپ راضی ہے تو اللہ راضی ہے، تو ماں اور باپ دونوں کا بہت مقام ہے، اور یہ ہماری کرتے آ رہے ہیں، پہلے سے بھی ادب کر رہے ہیں، ابھی بھی کرتے ہیں، نو ڈاؤٹ۔ بچے بہت بزی ہو گئے ہیں، لیکن پھر بھی ماں باپ کی بات سنتے ہیں، اور اللہ ان بچوں کو کامیاب اور کامران کرے جو ماں باپ کا کہنا مانتے ہیں، عزت دیتے ہیں، ان سے پوچھ کے آتے جاتے ہیں۔ یہ چھوٹی چھوٹی باتوں سے ہی ماں باپ تو بہت خوش ہو جاتے ہیں۔ آپ ماں باپ ماں کو باپ کو اگنور کر کے بھی نکل جائیں نا، اور آئیں گے آج بائک گر گئی، آج یہ ہو گیا، یا آج پولیس نے روک لیا تھا، چالان کر دیا، تب بھی ماں باپ پریشان ہو جاتے ہیں، جبکہ آپ انہیں بتا کے بھی نہیں نکلے ہوتے ہیں۔ ماں باپ تو ہیں ہی محبت کا، تو لیکن بچے یہ چھوٹی چھوٹے کام کر کے نا اپنے ماں باپ سے شفقت لے سکتے ہیں، دعا لے سکتے ہیں، اور اللہ کو راضی کر سکتے ہیں۔ اور یہ بھی ایک عبادت ہے، اور عبادت بتا رہی ہوں نا، حج کا ثواب ہے، حج کا تو ثواب تو مل رہا ہے آپ کو ماں باپ کی خدمت۔ مطلب آپ 70 سال بھی آپ عبادت کریں، طواف کریں، عمرہ کریں، اور اس کے بعد وہ لا کے ماں باپ کے قدموں میں ڈال دیں نا، تو بھی اس ایک رات کا حق ادا نہیں ہوتا جو ماں نے گزاری ہوتی ہے آپ کے ساتھ بچپن میں۔ تو ان کا تو حق ادا ہو ہی نہیں سکتا نا، کہ آپ کو دنیا میں لائے ہیں، تخلیق کیا ہے اللہ نے، ماں کے ذریعے کروایا ہے۔ صحیح۔ تو جتنا آپ ان کے لیے ادب، صرف آپ کو کچھ نہیں کرنا ہے، ادب سے پیش آنا ہے، آپ نے جنت پا لینی ہے۔
माँ के कदमों के नीचे तो जन्नत रखी है ना अल्लाह ने, बेशक, तो वो पाने के लिए तो कुछ करना कुछ पड़ेगा। तो करना पड़ेगा। बेहतरीन बात की आपने। ये तो है ना कि करेंगे तो ही सवा अजर मिलेगा। बिल्कुल। तो मैं यही कहूँगी कि सबको अपने माँ बाप की बहुत इज्जत करनी चाहिए, और जो इससे हटे हुए हैं तो उन्हें भी वापस माँ बाप की तरफ पलट जाना चाहिए। बिल्कुल। और माँ बाप बेहतरीन साथी है, बेहतरीन दोस्त बि हुजनि था। ऐं जंहिं वटि माउ बाप पीउ माउ न आहिनि उन्हनि खां पुछो त उन्हनि जो मर्तबो ऐं उन्हनि जी अहमियत छा आहे। डॉक्टर सनाउल्लाह साहब, पीउ माउ जे लाइ तव्हां छा चवंदा? ॿ लफ़्ज़ तव्हां खां ॿुधणु चाहींदमि। मां त चवंदुमि त इन्हनि खां वधीक को अनमोल तोहफ़ो ई न आहे। जी। ऐं जिन वटि इहे तोहफ़ा हींअर न आहिनि मौजूदु, त इन्हनि जो क़दुरु उन्हनि खां ई पुछी सघिजे थो। ऐं अलाह पाक सभिनी औलादनि खे पंहिंजे साए में रखे ऐं उन्हनि जे माउ पीउ सां गॾु रखे हमेशह। मुंहिंजे वालिद जी त डेथ थी वई आहे, पर असांजी अमड़ हयात आहे ऐं असां चवंदासीं त असांजी ज़िंदगी उनखे ई लॻे ऐं हमेशह हुजे, छो त जेसि ताईं माउ ज़िंदा हूंदी आहे त मां नथो सम्झी सघां त उन औलाद खे कंहिं बि मोड़ ते का तकलीफ़ अची सघे थी। इन सां मां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾींदो हलां त जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह पाक सां मुलाक़ात कंदा हुया, त पोइ उते इहो हिकिड़ो मूसा अलैहिस्सलाम पोइ उन्हनि खे हिकिड़ो इहो मिसाल ॾिनो वियो त तव्हांजी मदर जी हाणे डेथ थी वई आहे। जॾहिं उन्हनि जी मदर जी डेथ थी वई त पोइ उन मुलाक़ात जा दरवाज़ा बंदि थी विया। पोइ उन्हनि खे एज़ पर जीअं प्रोटोकॉल चवंदा आहियूं उहो अचणो पियो। त माउ जी फज़ीलत ऐं पीउ जी फज़ीलत इहा शुरू खां ई वठी असांखे ॿुधाई वई आहे ऐं ॾिनी वई आहे। ऐं जेसि ताईं माउ बाप ज़िंदा आहिनि उनजो असां क़दुरु न कंदा आहियूं। अॼुकल्ह जी रियल हक़ीक़त इहा ई आहे। पर जॾहिं हू वेंदा आहिनि त पोइ असां उन्हनि खे हर तरह यादि कंदा आहियूं, तस्वीरुनि खे पुॼींदा आहियूं ऐं बार बार एग्ज़ाम्पल्स ॾींदा आहियूं। त सभिनि खे पंहिंजे माउ पीउ जो क़दुरु करणु घुरिजे ऐं उन्हनि मां जेतिरो उन्हनि जी दुआऊं कमु करे सघनि थियूं उन्हनि खां वठी वठनि ऐं उन्हनि में मुफ़ीद थी वठनि। बिल्कुलु। डॉक्टर सनाउल्लाह साहब, तव्हां चाइल्ड एब्यूज़ कमेटी जा मेंबर आहियो। इहा कमेटी कीअं कमु करे पई? ख़ासि करे रमज़ानुल मुबारक जे महीने में अहिड़ो कहिड़ो ख़ासि कमु आहे? जीअं असीं कराची में ॾिसूं पिया, कराची सिंध जे दिलि में, कराची में अची करे खोड़ सारा ॿाहिराड़ीअ मां या ॿियनि शहरनि मां, ॿियनि मुल्कनि मां माण्हू अची करे हिते ख़ैरातूं वठनि था ऐं रमज़ान खे कमाइण जो ज़रियो बणाइनि था। त इन हवाले सां चाइल्ड एब्यूज़ कमेटी गवर्नमेंट ऑफ सिंध छा करे पई? जी, चाइल्ड एब्यूज़ कमेटी जो जेको मेन डेकोरम ऐं मक़सदु आहे जंहिं करे ठाहिणी पई, इहो बेसिकली इनिशिएटिव आहे हुकूमत सिंध जो जी ऐं UNDP डिपार्टमेंट सां गॾिजी करे इश्तिराक सोशल वेलफेयर डिपार्टमेंट इनखे इनॉग्रेट कयो। त जेके मसइलो मसाइल पहिरीं त इहे मसइला न हूंदा, घटि हूंदा, पर जीअं इहे तमामु क़ौमियतूं वधियूं ऐं तमामु जेके माण्हू माइग्रेट करे ॿियनि शहरनि खां कराची में आया, त रिसेंटली तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी इन हवाले सां जेके मसइला थिया आहिनि उहे काफ़ी सोशल मीडिया ते हाईलाइट थिया आहिनि। पोइ काफ़ी कंप्लेंट्स आयूं। त असांजो जेको मेन मक़सदु आहे त असां स्टेक होल्डरनि सां गॾिजी करे हुकूमत जे नुमाइंदा ऐं जेके कारी इकराम आहिनि जिन खे तमामु इन्हनि हवालनि सां मालूमात आहे ऐं डिस्ट्रिक्ट कमेटीज़ खे इन्वॉल्व कयो। त जेके बि इहे जेके मसइला थियनि था अहिड़नि रूरल सिटीज़ में, एरियाज़ में, डिस्ट्रिक्ट्स में, जेके जेके पोशीदा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिथे उहे रिपोर्ट्स नथा थियनि, मोस्टली असां रेशो उन शइ जो ॿुधाईंदा आहियूं जेके असां वटि रिपोर्ट थींदा आहिनि। पर मां सम्झां थो त 70-80% अहिड़ा ॿिया बि इशूज़ आहिनि इन हवाले सां जेके रिपोर्ट नथा थियनि। पोइ असांखे मैक्सिमम उन ते कमु करणो पए थो। असां उन्हनि कमिटीज़ खे फ़ाल करण लाइ तमामु डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट सां गॾिजी करे ऐं उन्हनि लोकल एरियाज़ सां मिली करे उहे जेके बि प्रॉब्लम आहिनि उन्हनि खे सॉल्व करण जी कोशिशि कयूं था। जेके चाइल्ड अब्यूज़ में अचनि था, जेके ॿारनि सां तशद्दुद थियनि था ऐं नाज़िबा उन्हनि सां जेके वीडियोज़ ठहनि था ऐं काफ़ी सारियूं शयूं आहिनि, इन्हनि कमनि में असांखे जेसि ताईं खुली न ॻाल्हाइणो पवंदो तेसि ताईं उहा अवेयरनेस माण्हुनि ताईं, पब्लिक ताईं, पेरेंट्स ताईं न पहुचंदी। त मुंहिंजो वधि खां वधि इहो ई आहे त जेके पेरेंट्स आहिनि उहे ॿारनि जा दोस्त बहितरीनु आहिनि ऐं उन्हनि खे इन्हनि जे हवाले सां उन्हनि खे आगाही ॾींदा रहनि, पुछंदा रहनि ऐं जेके असांजा स्टेक होल्डर आहिनि उहे कमिटीज़ खे फ़ाल करे इन हवाले सां कॉन्फ्रेंस कंदा रहंदा आहियूं ऐं उन्हनि खां असां अवेयरनेस वठंदा रहंदा आहियूं ऐं ॾींदा रहंदा आहियूं। त जेके बि असां वटि अहिड़ा प्रॉब्लम अचनि था उन्हनि खे सॉल्व करण लाइ असां बहितर खां बहितर कोशिशूं कयूं ऐं उन्हनि सां मिली करे उन्हनि खे ख़तमु करण जी पूरी कोशिशि कयूं। सही। डॉक्टर सनाउल्लाह साहब, जीअं तव्हां ॿुधायो त असीं कमु कयूं पिया स्टेक होल्डर्स सां गॾिजी। रमज़ानुल मुबारक शुरू थियण खां पहिरियां ई माफ़ियाज़ जेके आहिनि उहे एक्टिव थी वेंदियूं आहिनि।
छा हुकूमत को अहिड़ो कमु करे पई त जीअं रमज़ान खां पहिरियां ई हिननि खे पकड़जे या हिननि सभिनी शयुनि खे जेके ग़लति आहिनि हुकूमत जे तरफ़ां बि ऐं इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां बि उन्हनि खे रोके सघूं? जी, सभ खां पहिरीं त असांखे इहो ॾिसणो पवंदो त हीअ जेके असां जेके शयूं आहिनि उहे असां हर शइ हुकूमत ते हणी छॾींदा आहियूं त बाबा हे हुकूमत कंदी या हे फलाणे जो कमु आहे। मोस्टली जेके ऑन ग्राउंड आहिनि उहो असां पाण आहियूं। ऑन ग्राउंड में असां जेके ख़ैरात, सदका, फितरा, ज़कात जेके ॾींदा आहियूं उहे पाण ॾींदा आहियूं। त असांखे सभ खां पहिरीं इहो तयन करिणो पवंदो त असां बजाए जो ॿिए कंहिंजे हथां कंहिंखे ॾियारिजे त उन्हनि शयुनि खे असां डायरेक्टली ॾिसूं त उहे वाक़ई उन शइ जा अहल आहिनि ऐं उहे केतिरा अहल आहिनि त असां उन्हनि खे ॾियूं। असां उन्हनि शयुनि में बिलीव रखंदा आहियूं त असां डायरेक्टली राशन ड्राइव कयूं या ॿिनि कंहिंखे डायरेक्ट करायूं या हज ऐं उमिरो करायूं। हर कंहिंजी फज़ीलत अलॻि आहे, पर मां चवंदुमि त जेको ओड़े पाड़े में या जेको तव्हांजे पास में आस पास में जेके ज़रूरत खां ज़रूरतमंद आहिनि तव्हां उन्हनि खे भरपूर मदद कयो, पाड़े वारनि जी मदद कयो। जेको तव्हां हींअर सुवालु कयो उनजो जवाबु सिर्फ़ु इहो आहे त असां पूरी कोशिशि कयूं पिया हुकूमत सिंध सां मिली करे, पुलिस डिपार्टमेंट सां गॾु करे, ANF सां गॾिजी करे त जेके बि असांखे कंप्लेंट्स अचनि थियूं या जेके बि ऑन ग्राउंड असांखे शयूं नज़र अचनि थियूं उन्हनि ते पूरी कोशिशि कयूं पिया त वधि खां वधि असां उन्हनि ते उपाउ वठी उन्हनि खे कंट्रोल करे सघूं। सही, बट यू मीन टू से फर्स्टली डिपेंड ऑन अस त असीं छा करे रहिया असीं छा आहियूं, करे रहिया आहियूं। असीं पाण पंहिंजे हथ सां गॾु ॾींदासीं त इहा शइ वधी वेंदी। जी बिल्कुलु सही पिया चओ तव्हां। नाज़रीन, ॿुधंदासीं हाणे नात सैयदा साहिबा की रिक्वेस्ट है जो असा के नात ॿुधाए, 2 मिसरे अच्छे से सुना दें हमें। बिस्मिल्लाह करें। वो जिसके लिए महफिल कौनैन सजी है, फिरदौस बरी जिसके वसीले से मिली है, वो जिसके लिए महफिल कौनैन सजी है, फिरदौस बरी जिसके वसीले से बनी है, वो हाशमी मक्की मदनी उल अरबी है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी 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 है। अहमद है मुहम्मद है वही ख़त्म रसूल है, अहमद है मुहम्मद है वही ख़त्म रसूल है, मखदूम मुरब्बी है वही वाली कुल है, अहमद है मुहम्मद है वही ख़त्म रसूल है, मखदूम मुरब्बी है वही वाली कुल है, उस पर ही नज़र उस पर ही नज़र सारे ज़माने की लगी है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है। और ये शेर मेरे दिल के बहुत करीब है कि किस दर्जा ज़माने में थी मज़लूम ये औरत, किस दर्जा ज़माने में थी मज़लूम ये औरत, फिर जिसकी बदौलत मिली से इज़्ज़त और रिफ़अत, किस दर्जा ज़माने में थी मज़लूम ये औरत, फिर जिसकी बदौलत मिली से इज़्ज़त और रिफ़अत, वो मोहसिनो गमख्वार हमारा ही नबी है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा 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 नबी है। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। सैयदा अयमन साहिबा ने बहितरीन नात सुनाई आहे। इन नात सां गॾु ई असीं हलंदासीं हाणे अदी आबदारा। तलो में अॼु छा पचाए रही आहे अदी आबदा, ऐं थोरी देरि में मज़ेदार ख़ुशबू अचण वारी आहे, ऐं वरी पोइ इफ़्तार में असीं उहो खाईंदासीं बि तलो में पचायल मज़ेदार खाधो। सो अॼु अदी आबदा वटि
कहिड़ी रेसिपी आहे? थैंक यू सो मच सबा. अस्सलामु अलैकुम. उम्मीद आहे त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, रोज़ा तव्हांजा सुठे तरीक़े सां गुज़रंदा हूंदा, रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं, रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन खे तव्हां यकीनन इंजॉय कंदा हूंदा. अॼु जो जेको असांजो किचन जो सेगमेंट आहे इहो स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह वारनि. इन सां गॾोगॾु हमदर्द जो रूह अफ़ज़ा, हमदर्द जा स्पाइस मिक्स बि आहिनि, तमामु ज़बरदस्त आहिनि, तमामु ज़बरदस्त वैरायटी ऐं रेंज आहे. टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट असां सां गॾु आहे. सिंध जी नंबर 1 चांहि, रंग खुशबू ऐं पंहिंजे ज़ाइके जे करे. अॼु असां ठाहियूं था बेसण जूं दही फुल्कियूं. तमामु मज़ेदार आहिनि ऐं उन जे लाइ सभिनीनि खां अॻु में मां स्टोव ऑन करे हिन में तलो कुकिंग ऑयल रखंदासीं गरम थियण जे लाइ. त हे अची वई असां वटि. कोई बि देगड़ी खणो या अहिड़ी कणशी हुजे जंहिंमें तव्हां तयारु कयो. त मां वरी हिन जो जेको स्टोव आहे उनखे ऑन थी कयां. स्टोव असांजो ऑन थी वियो. हाणे मां इन में ऐड कंदमि तलो कुकिंग ऑयल. त तलो कुकिंग ऑयल ऐड कंदासीं एतिरो त जीअं असां पंहिंजूं जेके बेसण जूं फुल्कियूं आहिनि उहे सुठे तरीक़े सां फ्राए करे वठूं. हिन में मां ऐड कंदमि तलो कुकिंग ऑयल. स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला सां गॾु मार्केट में आयो आहे ऐं रमज़ान जे हवाले सां हिननि जी न्यू पैकेजिंग आहे, ज़बरदस्त पैकेजिंग आहे, बचत बि आहे. चलो हे अची वियो असांजो तलो कुकिंग ऑयल ऐं मां हिन जी बाहि बि थोरी तेज़ थी कयां सुठे तरीक़े सां असांजो जेको ऑयल आहे उहो गरम थी वञे. उनखां बाद में हेॾे अची था वञूं असां पंहिंजे विस्क मां हिकिड़ो खणा थी. बेसण आहे. अच्छा, बेसण में कुझु जेके स्पाइसिस आहिनि उहे ऐड कंदासीं. मिठियूं बि तयारु थींदियूं आहिनि ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे चटपटी बि तयारु कयूं वेंदियूं आहिनि. अच्छा, मां इन में थोरो थोरो मसालो बि ऐड थी कयां. थोरा कुटियल ॻाढ़ा मिर्च थोरो थोरो शामिलु कंदासीं. थोरा कुटियल धाणा. अच्छा, लूणु हस्बे ज़रूरत इहो असां हिन में शामिलु कयोसीं. थोरो मां वटि ज़ीरो आहे, मां इन में ऐड थी कयां ज़ीरो. थोरो हथनि सां हिनखे महटे करे हिन जी ख़ुशबू निकिरी ईंदी इहो हिन में शामिलु था कयूं. अच्छा, हाणे असां खणंदासीं पाणी ऐं हिकिड़ो तमामु ज़बरदस्त इन जो ठाहींदासीं बैटर. अच्छा, ये अची वियो विस्क. थोरो ऐड कंदासीं हिन में पाणी. चणनि माश जी दाल जा बि तयारु कबा आहिनि, मुङनि जी दाल जा बि तयारु कबा आहिनि. तमामु ज़बरदस्त थींदा आहिनि. बेसण जा त आहिनि ई, हर घर में तयारु थी पवंदा आहिनि. ॾाढा ईज़ीली आराम सां इन्हनि खे तयारु कंदासीं. अच्छा, हाणे मां हिन में होरिया पाणी शामिलु कंदी थी वञा ऐं इन में ऐड कंदासीं मिठो सोडो. उन खां बाद में जीअं ई फ्राई थी वेंदा पाणीअ में इन्हनि खे डिप कंदासीं. इन्हनि जे धोरे जो हिकिड़ो तयारु कंदासीं मिक्सचर. थोरो अञा पाणी ऐड था कयूं. होरिया शामिलु कयूं. ईअं न थिए त पाणी तव्हांजो घणो थी वञे. ऑयल असांजो गरम थो थिए. अच्छा, जेको असांजो धोरो आहे उन में असां रुॻो शामिलु कंदासीं दही बेड़नि जो मसालो. बस दैट्स इट. ऐं जेकॾहिं उहो मसालो तव्हां घर में ठाहियो था त उहो ठाहिण बि इलाही आसान आहे. उन में तव्हां ऐड कंदव थोरो जीरो, सुका धाणा, सुका ॻाढ़ा मिर्च. इक्वल क्वांटिटी में तमामु जेके इहे असांजा अज्जा आहिनि इहे तव्हांखे ऐड करणा आहिनि. ऐं उन खां बाद में इन में शामिलु कयो थोरो कारो लूणु ऐं जेको असांजो रेगुलर सॉल्ट आहे उहो तव्हां उन में ऐड कयो. तव्हांजा ज़बरदस्त क़िस्म जो जेको दही बेड़नि जो मसालो आहे उहो तयारु थी वेंदो. थोरो हिन खे फेटियूं था त कंहिं क़िस्म जा जेके लम्स आहिनि उहे हिन में निकिरी वञनि. अच्छा, हे तयारु थी वियो. धोरो खणी था अचूं. अच्छा, इन में रुॻो शामिलु कंदासीं दही बेड़नि जो मसालो. ऐं जेकॾहिं तव्हांखे मिठा पसंदि आहिनि
त पोइ तव्हां इन में ऐड कंदव थोरी खंडु पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां। इहो बि गरम थियणु शुरू थी वियो आहे, पर मां हिन खे थोरो अञा विस्क कंदमि ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जो जेको असांजो रहमत रमज़ान में किचन जो जेको असांजो सेगमेंट आहे, इन जो स्पॉन्सर आहे टिपाल मेज़बान प्रीमियर डस्ट वारा। इन सां गॾोगॾु मसाला आहिनि, हमदर्द जा स्पाइस मिक्स आहिनि, इन सां गॾोगॾु रूह अफ़ज़ा वारनि असां सां ताउन कयो आहे। इहे तमामु जेके असांजा ब्रांड्स आहिनि इन्हनि स्पॉन्सर कयो आहे असांजे कुकिंग जे सेगमेंट खे। लाइफ बॉय शैम्पू आहे, हिकिड़ो मां स्पून थी खणा जंहिंमें मां पंहिंजूं जेके फुल्कियूं आहिनि उहे तयारु कंदासीं। बसि हाणे हिकिड़ो चिमचो खणंदा वेंदासीं, इन्हनि खे फ्राई कंदा वेंदासीं सुठे तरीक़े सां। मूंखे अञा बि कुझु जेके घुटलियूं आहिनि से नज़र अचनि थियूं। चिमचे सां था कयूंसि, थोरो मिठो सोडो शामिल थी कयां, सुठे तरीक़े सां थोरो इन खे फेटींदव। इन में एयर अचे वेंदी न त तव्हांजूं जेके फुल्कियूं आहिनि उहे तमामु ज़बरदस्त थी पवंदियूं। थोरो शामिल कंदासीं हिकिड़ी वॾी चुटकी मिठो सोडो। थोरो मां विझी बि ॾिसंदमि, मूंखे आइडियो थिए त जेको असांजो ऑयल आहे इहो केतिरो गरम थी वियो आहे। टिपाल मेज़बान प्रीमियर डस्ट हमदर्द स्पाइस मिक्स वारा असां सां गॾु आहिनि। इन जो चाट मसालो इस्तेमालु कंदासीं, लाइफ बॉय शैम्पू, हमदर्द जो रूह अफ़ज़ा ऐं तलो बनास्पति ऐं कुकिंग ऑयल वारनि असां सां ताउन कयो आहे हिन असांजे किचन जे सेगमेंट जे लाइ। ऐं इहे जेके असां फुल्कियूं ठाहियूं था इन में मां ऐड कयो आहे मिठो सोडो, गॾोगॾु शामिल कयो अथसीं लूणु, थोरा कुटियल ॻाढ़ा मिर्च, थोरो जीरो, ऐं मां हाणे इन खे फ्राई थी कयां। बसि हिकिड़ो नंढड़ा नंढड़ा ठाहींदासीं। जेकॾहिं तव्हांखे शिकायत ईंदी आहे त भई विच में घुटली ठही थी वञे, बिल्कुलु बि वॾा न ठाहे, नंढड़ा नंढड़ा। हिकिड़ा फ्राई थी वेंदा त पोइ ॿिया कढंदासीं। ऐं जीअं ई इहे फ्राई थी वेंदा बसि फ़ौरन पाणीअ में पंहिंजे कणशीअ जे हिसाब सां तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह असां सां ताउन कयो आहे ऐं असां तलो कुकिंग ऑयल में फ्राई था कयूं पंहिंजूं इहे फुल्कियूं। अच्छा, इहे फुल्कियूं धोरे में त पवंदियूं ई आहिनि, वरी चटणी ऐं सैलेड सां गॾु बि हिनखे सर्व कयो वेंदो आहे। इनशाला उहा बि ज़रूरु तयारु कंदासीं, उहा बि तमामु मज़ेदार लॻंदी आहे। तव्हां डिफरेंट चटनियूं ऐं बसर, थोरा टमाटा, तमामु शयुनि सां गॾु इन्हनि खे सर्व कयो त मज़ेदार लॻंदो आहे। अच्छा, हितां हिकिड़ो स्पून था खणूं, इनखे सुठे तरीक़े सां फ्राई कंदासीं। अच्छा, हे जेको असांजूं फुल्कियूं फ्राई थी वियूं आहिनि इन्हनि खे कढी करे पाणीअ में ऐड कंदासीं त जीअं हे सॉफ्ट थी वञनि। त कोई बि ॿाटो खणो, उन में पाणी लाहियो, मां हिन में ऐड थी कयां। हे असांजी मां वटि छन्नी आहे, जेके बि असांजूं तयारु थी वियूं आहिनि इन्हनि खे कढूं था। हे अची वियो पाणीअ में, छाकाणि त असांखे इहे सॉफ्ट खपनि। ऐं हे जेको हाणे असांजो बैटर रहिजी वियो आहे इन्हनि खे मां कयां थी फ्राई, जीअं इहे बि फ्राई थी वञनि। पोइ असां तयारु कंदासीं पंहिंजो धोरो।
सुठे तरीक़े सां तमामु विझी छॾींदासीं। पोइ असां हिनखे जॾहिं सर्व कंदासीं त थोरियूं चटणियूं ऐं थोड़ा टमाटा, असांजूं फुल्कियूं ज़बरदस्त तयार थियूं थियनि। हाणे तयार कंदासीं धोरो ऐं थोरो लूणु, चाट जो मसालो। अच्छा, हिनखे थियण था ॾियूं, हिन तरफ़ अची था वञूं। हे अची वियो असांजो चलो असांजूं हे जेके फुल्कियूं आहिनि इन्हे बि तमामु सुठो गोल्डन कलर इन्हनि ते अची वियो आहे। इन्हनि खे बि हाणे कढी करे पाणीअ में ऐड कंदासीं। केतिरी देरि ताईं शामिलु करिणो आहे, एतिरी देरि ताईं एटलीस्ट हे तव्हांजो डिप थी वञनि, हेठि पाणीअ में विहिजी वञनि। त हिन जो मतिलबु आहे इहे सुठे तरीक़े सां इन्हनि पाणी पी छॾियो आहे ऐं हाणे हे तमामु सुठियूं सॉफ्ट थी वियूं आहिनि। थोरो मां हिन में बि स्पून थी हलायां ऐं तेसीं ताईं असां पंहिंजो जेको धोरो आहे उहो रेडी था कयूं। चलो हिनखे करे रखंदासीं। अची वियो धोरे जी तरफ़। इन में ऐड कंदासीं थोरो दही बेड़नि जो मसालो, थोरो इन में ऐड कंदासीं लूणु, चलो थोरो इन में लूणु शामिल था कयूं हस्बे ज़रूरत। ऐं थोरो इन में शामिल कंदासीं पाणी। चलो जी। अच्छा, हाणे जेके बि असां इहे फुल्कियूं तयारु कयूं आहिनि थोरियूं स्क्वीज़ करे हथनि सां जेको असांजो हे धोरे जो मिक्सचर आहे इन में असां उहे ऐड कंदासीं। पर इन जूं थोरियूं भाॼियूं जेके आहिनि सी डेकोरेशन जे लाइ बसि उहे तयारु था करे वठूं। थोरो इन में चटणियूं ऐड कंदासीं ऐं थोरो मसालो असां इन में शामिलु कंदासीं। थोरा धाणा असां इन में ऐड कंदासीं बसि। थोरो पाणी ऐड था कयूं त जीअं सुठे तरीक़े सां थी वञे। थोरा पुदीने जा पत्ता, थोरा टमाटा, थोरो बसर, बसि जस्ट गार्निशिंग जे लाइ बसि। ऐं इनखे तव्हां डिश आउट कयो, थधा बि भला लॻंदा आहिनि ऐं जेको रूम टेम्परेचर ते बि तमामु मज़ेदार लॻंदा आहिनि। चलो हे थोरो अची वियो बसर, थोरो असांखे खपे टमाटो। चटणियुनि खे हिन तरफ़ था रखूं। चलो हे असांजो धोरो जेको आहे उहो बिल्कुलु तयारु थी वियो आहे। हिनखे खणी था अचूं हिन तरफ़ ऐं हे जेके असांजूं फुल्कियूं आहिनि इन्हनि खे मां स्क्वीज़ कंदी वेंदमि थोरो हथनि जी मदद सां। एक्सेस जेतिरो पाणी आहे बसि उहो निकिरी वञे ऐं इन खां बाद में इनखे असांजो जेको तयारु थियल इहो धोरे जो मिक्सचर आहे जेको चटपटो आहे। जेकॾहिं तव्हां मिठो पसंदि कंदा आहियो त तव्हां भले मिठा ज़रूरु खाओ भई, पर रमज़ान में इलाही मिठाण थी वेंदी आहे। फ्रूट चाट में बि, डिफरेंट चाट्स में बि, शरबत में बि, चांहि में बि। त कोशिशि कयो त थोरी घटि इस्तेमालु कयो। चलो थोरो थोरो स्क्वीज़ कंदा था वञूं, बिल्कुलु लाइट, कंहिं क़िस्म जी कोई घुटली हिन में न आहे। तमामु सॉफ्ट ऐं ज़बरदस्त असांजूं जेके फुल्कियूं आहिनि इहे तयारु थी वियूं आहिनि। थोरो थोरो स्क्वीज़ कंदा था वञूं बसि। लास्ट में हिन जी गार्निशिंग कंदासीं बसि थोरी भाॼियुनि सां ऐं चटणियूं मज़ेदार लॻंदियूं आहिनि इलाही। थोरो हमदर्द जो चाट जो मसालो, बसि दैट्स इट। जेकॾहिं मां तव्हांखे रिकैप ॾींदी हलां, फुल्कियुनि में असां ऐड कयो हुआसीं कुटियल धाणा, कुटियल ॻाढ़ा मिर्च, थोरो लूणु,
ऐं इन सां गॾोगॾु सोडो त जीअं इहे सॉफ्ट थी वञनि। इन में असां शामिलु कयो अथसीं। तमामु शयुनि खे सुठे तरीक़े सां मिक्स कंदासीं। कंहिं क़िस्म जी घुटली लम्स जेके आहिनि से तव्हांजे बेसण में न हुजनि, छाणे करे उन्हनि खे इस्तेमालु करे सघो था। उन खां बाद में तलो कुकिंग ऑयल खे सुठे तरीक़े सां कयो गरम करण खां बाद में तव्हां उन में हिकु हिकु चिमचो ऐड कंदा वञो पंहिंजी इन्हनि फुल्कियुनि जो। चलो जी, फुल्कियुनि खे फ्राए करे फ़ौरन ऐड करिणो आहे पाणीअ में, त जीअं उहो सॉफ्ट थी वञनि। पाणीअ में थोरो तव्हां लूणु बेशक शामिलु करे सघो था। बसि हिनखे हिन तरफ़ खणी था अचो ऐं हिननि खे डिप था कयूं। तमामु ईज़ी ऐं आसान, तक़रीबन हर घर में ठहण वारी अॼोकी असांजी इहा रेसिपी। तमामु सुठा बि इलाही लॻंदा आहिनि, रिफ्रेशिंग सा लॻंदा आहिनि। ऐं फ्राए त असां हिननि खे कंदा आहियूं, पर छो त असां हिननि खे पाणीअ में ऐड था कयूं त इलाही लाइट थी वेंदा आहिनि। पोइ उहा हिकिड़ी फीलिंग न ईंदी आहे त जी हे बॉइल थियल आहिनि, फ्राए थियल आहिनि। तमामु सुठा लॻंदा आहिनि। चलो हिननि जे मथां थोरी चटणियूं ऐड कंदासीं जीअं तव्हांखे सुठियूं लॻनि। थोरी साई ऐं थोड़ी गाढ़ी। अच्छा जी, थोड़ियूं फूदने जा पत्ता गार्निशिंग जे लाइ, थोड़ा टमाटा। चलो थोड़ा टमाटा, थोड़ा बसर, हमदर्द जो जेको चाट जो मसालो आहे उहो असां हिन में ऐड कंदासीं। अच्छा, तव्हां हिन में पापड़ी बि ऐड करे सघो था। ऐं जेका असांजी ब्रेड हूंदी आहे न, ब्रेड खे फ्राए करे उहा बि तव्हां ऐड करे सघो था। तमामु मज़ेदार लॻंदी आहे। त चलो थोरो हिनखे क्लीन था कयूं। रेसिपी असांजी थी वई आहे रेडी। पंहिंजो रखंदा तव्हां खोड़ सारो ख़्यालु। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हांजे लाइ खणी ईंदासीं ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन हली रही आहे। अॼोके सेगमेंट जे लाइ असां सां ताउन कयो हमदर्द स्पाइस मिक्स, टपाल टी, मेज़बान प्रीमियर डस्ट, रूह अफ़ज़ा हमदर्द वारनि जो, तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति वारा, इन सां गॾु गॾु लाइफ बॉय। त अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाअल्लाह ताला पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा रेसिपीज़ सां खणी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। ओवर टू यू सबा। रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे भली कार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। हमदर्द रूह अफ़ज़ा लाइ चवन था तो हमदर्द तकरीबन 100 साल पुरानी कंपनी है। पाकिस्तान के अर्ली डेज से हमदर्द हर घर का हिस्सा है, चाहे वो मेडिसिन हो, सिरप हो या फिर हेल्दी प्रोडक्ट्स हों। हमदर्द ने अपना ट्रस्ट बिल्डअप किया है, मेडिसिन बनाई है और लोगों का ट्रस्ट और भी ज़्यादा स्ट्रॉन्ग किया है। जनरेशन से लोग हमदर्द पर भरोसा करते हैं और करते आए फॉर प्योरिटी एंड क्वालिटी। सो हमदर्द हर घर का हमदर्द है। नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू। असांजो अॼु टॉपिक आहे नफ़ली इबादतूं ऐं इबादतुनि जो सवाबु केतिरो आहे। पर रज़ाए इलाही सां गॾु अगर रज़ाए इलाही ना हो और हम इबादतें करते जाएं तो क्या फ़ायदा? रज़ाए इलाही अगर नहीं होगा तो हम इबादत कंटिन्यू नहीं करेंगे, क्योंकि जब हम एक नमाज पढ़ते हैं और वो कबूल और मकबूल हो जाती है तो पता, हुजूर से जब हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से जब साहबा ने पूछा कि कैसे हमें पता चलेगा कि हमारी नमाज कबूल हो गई, तो उस वक्त ये जवाब उन्होंने दिया कि आपका जब दूसरी नमाज पढ़ने का दिल चाहे तो समझ लें आपकी पहली नमाज कबूल हो गई। और जब कबूल की तो रज़ा के साथ ही कबूल की तो आगे हम कंटिन्यू कर पाएंगे अपनी इबादत को। और रज़ाए इलाही ये शैतान वसवसा डालता है। हकीकत बात ये है, शैतान वसवसा डालता है कि हमने जो पढ़ा वो कबूल हुआ नहीं हुआ। कोई आपको बहरा रो करना चाहे, वो कहेगा तुम ये सब करते रहते हो, तुम्हें जवाब तो मिलता नहीं। ठीक, तो उसका जवाब यही होता है कि अल्लाह राज़ी है तो हम उसको बढ़ा रहे हैं, हम आगे और करने का हमारा दिल चाह रहा है, वरना हमारा दिल ही हट जाएगा। तो चाहे वो नफली हो या फ़र्ज़ हो, वो कबूल हो रहे हैं। और रज़ाए इलाही मतलब अल्लाह हमसे राज़ी है, इसके लिए हमें पता इस तरह चलता है
کہ اللہ جس سے راضی ہوتا ہے اور اسے اپنا ولی اپنا دوست بناتا ہے اس میں 3 قدرتی صفات ڈال دیتا ہے جی کون سی؟ جو واضح ہو جاتا ہے کہ اللہ اس سے راضی ہے. ایک تو انکساری ہوتی ہے اس میں, ایک اثار ہوتا ہے اور ایک برداشت ہوتی ہے, تواضع ہوتی ہے. جیسے سورج کی طرح شفقت ہوتی ہے اس کے اندر. جی سورج سب پر چمکتا ہے, اس میں وہ فرق نہیں کرتا کہ کون بد ہے کون نیک ہے, وہ سب پہ روشنی ڈالتا ہے, سب پہ اپنی گرمی دیتا ہے, کوئی تفرقہ نہیں ڈالتا. اسی طرح سمندریہ ہے, وہ بھی کوئی فرق نہیں کرتا جی اور سب کو, کوئی اس سے ایک کوزہ پانی لے جائے یا پورا ٹینکر بھر کے لے جائے, وہ سب کو اس سے نوازتا ہے, سیراب کرتا ہے. وہ یہ تفرق, اس میں کوئی فرق نہیں ہوتا کہ جی یہ امیر آئے گا غریب آئے گا جی یا نیک آئے گا تو دوں گا نہیں, وہ سب کو سیراب کرتا ہے. اور بے شک. پھر ہوتی ہے زمین کی تواضع کی, جو زمین کی طرح ایک خصلت اس میں اثار کیا جاتی ہے کہ وہ سب کو ایک ہی نظر سے دیکھتی ہے. اس پہ سب پاؤں رکھ کے چلتے ہیں لیکن وہ سب کو پناہ دیتی ہے اور اس کو کھانا فراہم کراتی ہے, رزق فراہم کرتی ہے اس کو. تو پہلے سے پتہ ہو تو لوگوں کو جی 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 تو وہ رزق فراہم کرتی ہے, وہ سب کو برابری سے دے رہی ہوتی ہے. اس میں کوئی وہ اس کو نہیں ہوتا کہ یہ کون سا آدمی آ گیا, یہ کس مذہب کا آ گیا, یہ کیا آ گیا, نہیں, سب کو چلنے دے رہی ہے اپنے اوپر اور سب کو جگہ بھی دے رہی ہے اور سب کو غذا بھی دے رہی ہے. جی زمین سے ہی نکلتی ہے ساری غذا اور سب کو اپنے اندر سماتی بھی ہے. جی جو تدفین ہوتی ہے وہ زمین کے اندر ہی ہوتی ہے. تو وہ 3 خصلتیں جو ہیں وہ یہ اثار, قربانی اور شفقت اور تواضع, یہ 3 اس مسلم میں ڈال دیتا ہے اللہ, کے دور سے پتہ چل جاتا ہے کہ یہ جو اتنا انکسار ہے, اتنی محبت سے شفقت سے پیش آ رہا ہے, اس سے اللہ راضی ہے. تو اس کے دل کو بدل دیا ہے اللہ نے. تو یہ اللہ کی رضا نظر آتی ہے. اس سے پتہ چل جاتا ہے کہ اللہ ہم سے راضی ہو رہا ہے کہ صحیح. نہیں, کیونکہ سب سے پہلے اپنے اندر ہی بدلنا ہوتا ہے. دوسروں کو بدلنے کے لیے تو بہت باتیں ہیں, جی اپنے اندر جھانکیں اور اپنے آپ کو بدلیں. سب سے پہلے اپنے رویے بدلیں, آپ لوگوں کا پردہ رکھنا شروع کریں. آپ دیکھیے آپ کے اندر خود چینج آئے گا. آپ جب صحیح. سب کا خیال رکھنے لگیں گے نا تو آپ کو آپ کا اللہ خیال رکھے گا. سبحان اللہ. تم جو بانٹو گے وہی تمہارے پاس آئے گا. تو جب آپ دوسروں کا, اب میں آپ کو ایک چھوٹا سا واقعہ بتاؤں جی کہ بدو ہوتے تھے عرب کے, تو وہ آئے تھے ایک انگور کا خاشہ لے کے حضور صلی اللہ علیہ وسلم کے پاس. وہ صحابہ بیٹھے ہوئے تھے تو اس نے لا کے دیا کہ یہ میرے باغ کا ہے. انہوں نے وہ لیا اور خوشی خوشی, وہ بہت خوشی خوشی لایا تھا. تو پہلا انگور کھایا, بہت تعریف کی. دوسرا انگور کھایا, اس طرح پورا خوشہ ختم کر دیا. خوشہ کہتے ہیں جی جی اس کو. تو وہ ختم کر دیا. تو صحابہ بہت حیرت سے دیکھ رہے تھے. بدو بہت خوش ہوا اور خوشی خوشی وہ واپس چلا گیا. تو صحابہ نے پوچھا کہ یا رسول اللہ, اگر برا نہ لگے تو ہم یہ پوچھیں گے, آپ کوئی بھی کچھ لاتا ہے, بہت سے لوگ لے کر آتے ہیں, تو آپ وہ چکھتے ہیں اور پھر صحابہ میں تقسیم کر دیتے ہیں, اور آج آپ نے پوچھا ہی نہیں. تو انہوں نے کہا میں تمہیں بتاؤں, وہ اتنے کھٹے انگور تھے کہ کھائے نہیں جاتے. وہ تو تعریف کر کر کے کھا رہے تھے کہ جی. بہت اچھے بہت اچھے. یعنی میں نہیں چاہتا تھا کہ تمہارے کسی کے بھی ہلکی سی جنبش سے بھی اس کا دل ٹوٹ جائے اور اسے پتہ چل جائے کہ یہ کھٹے ہیں, اچھے نہیں ہیں. تو میں نے اس کا پردہ, مطلب ماشاءاللہ, دیکھیں اتنا عمل دیکھیں. جی دل رکھا اس کا, اور کسی کو مطلب انگور دیے نہیں, جو کہ ان کی عادت تھی کہ کھجور بھی کوئی لائے تو وہ سب کو دے دیتے تھے. جی لیکن وہ اس لیے انہوں نے اس کا پردہ رکھ کے کھایا کہ اس کا دل رکھ جائے. تو ہمارے اندر یہ چیزیں آ جائیں تو پھر آپ سوچیں, پھر اللہ ہم سے راضی انشاءاللہ تعالی ہو ہی جائے گا. انشاءاللہ انشاءاللہ. حافظہ امیمہ صاحبہ, ابھی ہم آپ سے کچھ سننا چاہیں گے, نعت سنا دیں. بسم اللہ کریں. وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہیں, وہیں گھر بنانے کو جی چاہتا ہے. وہ شہر محبت
جہاں مصطفیٰ ہیں وہیں گھر بنانے کو جی چاہتا ہے، وہ سونے سے کنکر وہ چاندی سی مٹی، وہ سونے سے کنکر وہ چاندی سی مٹی نظر میں بسانے کو جی چاہتا ہے، وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہیں وہیں گھر بنانے کو جی چاہتا ہے، جہاد محمد کی آواز گونجی، جہاد محمد کی آواز گونجی، کہا انزلا نے یہ دلہن سے اپنی، اجازت اگر دو تو جام شہادت، اجازت اگر دو تو جام شہادت لبوں سے لگانے کو جی چاہتا ہے، وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہیں وہیں گھر بنانے کو جی چاہتا ہے، وہ ننھا سا اصغر وہ خیمے میں رو کر، وہ ننھا سا اصغر وہ خیمے میں رو کر، وہ ایڑی لگڑ کر یہی کہہ رہا تھا، وہ خیمے میں رو کر یہی کہہ رہا تھا کہ بابا میں پانی کا پیاسا نہیں ہوں، کہ بابا میں پانی کا پیاسا نہیں ہوں، میرا جنگ میں جانے کو جی چاہتا ہے، وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہے وہیں گھر بنانے کو جی چاہتا ہے، جو پوچھا نبی نے کہ کچھ گھر بھی چھوڑا، جو پوچھا نبی نے کہ کچھ گھر بھی چھوڑا، تو صدیق اکبر کے ہونٹوں پہ آیا، جو پوچھا نبی نے کہ کچھ گھر بھی چھوڑا، تو صدیق اکبر کے ہونٹوں پہ آیا۔ माशाअल्लाह सुभान अल्लाह। नाज़रीन नंढड़ो ब्रेक था वठूं, केरा न वञो, रहमत रमज़ान जो ही ख़ूबसूरत प्रोग्राम जारी आहे ऐं वापसि अची करे डॉक्टर सनाउल्लाह साहब जी हिकिड़ी
हिडन ॻाल्हि बि ॿुधाईंदमि, टैलेंट आहे शायदि उन्हनि जो, उन्हनि खां पुछंदासीं त इहो टैलेंट कीअं तव्हां में आयो। वेलकम बैक नाज़रीन, रहमत रमज़ान प्रोग्राम में। असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान, जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। लाइफ बॉय शैम्पू बहितरीनु आहे, यूज़ करणु खपे। ऐं इन खां अलावा अगरि ॿियो कोई तव्हां शैम्पू यूज़ कंदा त अल्ताफ़ भाई जहिड़ा वार थी वेंदा। सो ॿिए कंहिं शैम्पू ते बिलीव न कयो, लाइफ बॉय यूज़ कयो जेको बहितरीनु आहे, ॿारनि लाइ बि मुफ़ीद आहे ऐं वॾनि लाइ बि मुफ़ीद आहे। अच्छा नाज़रीन, ब्रेक ते वञण खां पहिरीं डॉक्टर सनाउल्लाह साहब जंहिंजी मां हिडन ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण वारी हुयमि, जो हू डॉक्टर आहिनि, डॉक्टर सनाउल्लाह मेमन चवनि था। त मां जॾहिं उन्हनि खां पुछो त कहिड़ा डॉक्टर आहियो तव्हां, त उन्हनि चयो त मां फ़िलासफ़ी पढ़ी आहे। सो कीअं तव्हांखे इहो ख़्यालु कीअं आयो त फ़िलासफ़ी पढ़णु घुरिजे ऐं हीअ सब्जेक्ट सुठो थी सघे थो मुंहिंजे लाइ, बेनिफिट थी सघे थो हिन में कुझु? जी बिस्मिल्लाह। असल में ही जेकी डॉक्टरेट डिग्री आहे जी, इहा हॉनररी डॉक्टरेट डिग्री आहे। इन जा कुझु सेशन्स हुया जेके असां बाद में कयासीं, पर इहो जेको सफ़र आहे इहो 2021 खां शुरू थियो। छो त जेके असां स्कूल, हॉस्पिटल ऐं मदरसे लाइ कोशिशूं वरितियूं हुयूं, जेको मां तव्हांखे प्रीवियस नोट में ॿुधायो, त उन हवाले सां असांखे बिट्स पिलानी कैंपस अप्रोच कयो हुयो। त जेकी हॉनररी डिग्री जेके तव्हांजा हिते आमिर लियाकत साहब वटि हुई, जिन खे गवर्नर साहब ॾिनी, पर हीअ जेकी असांजी हॉनररी डॉक्टरेट डिग्री हुई फ़िलासफ़ी, इहा असांखे बिट्स पिलानी कैंपस मां मिली, जेकी मेरीलैंड यूनिवर्सिटी स्टेट ऑफ अमेरिका जे तरफ़ां हुई। इहा उन्हनि कोशिशुनि ऐं काविशुनि जे बदिले में हॉनररी डिग्री उन्हनि असांखे ॾिनी, जेके सर्विसिस असां हिते पाकिस्तान में स्टूडेंट्स खे ॾियूं पिया, इन द फॉर्म ऑफ एजुकेशन, इन द फॉर्म ऑफ लंच एंड इन द फॉर्म ऑफ ह्यूमनिटी। त इन्हनि जेके बि कोशिशूं असां हिते वरितियूं हुयूं, इन्हनि ते असां उन्हनि खे लेसन लिखिया हुया ऐं असां उन्हनि खे हिकिड़ी प्रेज़ेंटेशन ठाहे ॾिनी हुईसीं, जंहिंमें तक़रीबन 300+ असांजा कैंडिडेट हुया। ऐं अल्हम्दुलिल्लाह इहा प्राउड मोमेंट हुई, जंहिंमें असां तक़रीबन पाकिस्तान मां, बल्कि सिंध कराची मां 3rd नंबर ते हुयुसि, जंहिंखे सिलेक्ट कयो वियो। पोइ अल्हम्दुलिल्लाह 2022-23 जो सफ़र कंप्लीट थियो। 2024 में मूंखे हॉनररी डॉक्टरेट डिग्री ऑफ फ़िलासफ़ी इन एजुकेशन फ्रॉम मेरीलैंड स्टेट यूनिवर्सिटी ऑफ अमेरिका जे तरफ़ां ऑनररी ॾिनी वई। बहितरीनु। अच्छा डॉक्टर सनाउल्लाह साहब, हीअ जेको तव्हां इंसानियत जी ख़िदमत लाइ कमु कयो पिया, फॉर एग्ज़ाम्पल तव्हां फ्री ऑफ कॉस्ट स्कूल हलायो पिया ऐं यू प्रोवाइड लंच ऑल्सो देयर, त तव्हांखे कीअं लॻंदो आहे त इंसानियत जी ख़िदमत केतिरी अञा ज़रूरत आहे? तव्हां जहिड़ा खोड़ सारा माण्हू करनि था, तव्हां पाण कयो था इन में, पर अञा केतिरी ज़रूरत आहे? मुंहिंजो त इन में इहो एक्सपीरियंस आहे त जेतिरो बि वधि खां वधि कयो वञे, ऐं असां वटि मुआशी हालात एॾा बदतर थी विया आहिनि, जो ऑनेस्टली इहा ॻाल्हि आहे त इन ते तमामु बहितर खां बहितर उपाउ वठणु घुरिजनि, जंहिंमें हुकूमत सिंध ऐं जेके बि स्टेक होल्डर आहिनि उहे पाण मिली करे ऐं पर्सनल कैपेसिटीअ में जेको बि करे सघनि था कनि। सभ खां पहिरीं आई बिलीव के इन्हनि शयुनि लाइ अलाह पाक कुझु माण्हुनि खे मख़सूस सिलेक्ट कंदो आहे, ऐं हर माण्हूअ जे हिसे में बि इहे शयूं न ईंदियूं आहिनि। तो आई एम हॉनर्ड एंड आई एम ब्लेस्ड के अलाह पाक इन्हनि शयुनि लाइ असांखे मुंतख़िब कयो ऐं उहे सर्विसिस असांजे हथूं ॾियारे पियो। त इन्हनि लाइ असां पूरी कोशिशि कयूं पिया, छो त जॾहिं जे एरिया में स्कूल, मदरसो, हॉस्पिटल असां खोलियो आहे, तव्हां बिलीव कयो त जॾहिं उते विज़िट ते वेंदा आहियूं त नंढड़ा नंढड़ा ॿार, मलीर जो अहिड़ो एरिया आहे जिते उते चप्पल पाइण जो बि कॉन्सेप्ट शायदि न हूंदो आहे, त हुननि जा वार उघाड़ा, पेरनि में चप्पल न हूंदी आहे, नंढड़ा नंढड़ा एतिरा सुहिणा गुलनि जहिड़ा ॿार उते ईंदा आहिनि। ऐं उते उन्हनि खे असां ॾिठोसीं, उते कंपलसेट कयोसीं, असां हिकिड़े कमरे जो स्कूल वरितोसीं। उन्हनि खां पोइ इहा दिलचस्पी जी ॻाल्हि हूंदी आहे त वधंदो वञे, 2 कमरनि खां 3 कमरनि खां हींअर असां पूरी बिल्डिंग उते वरिती आहे, जंहिंमें असां वटि 400-500+ ॿार आहिनि जेके डेली बेसिस ते अचनि पिया, ऐं उते उन्हनि खे लंच बि ॾिनी पई वञे, ऐं उते असां उन्हनि खे फ्री ऑफ कॉस्ट एजुकेशन बि प्राइवेट कयूं था। सभ खां पहिरीं मक़सदु इहो आहे इंसानियत। अगरि तव्हांजे दिलि में उहा शइ हूंदी ऐं उन्हनि शयुनि सां तव्हांजो बाक़ाइदे डीपली तालुक़ु हूंदो, त पोइ तव्हां वधि खां वधि करे सघो था, पोइ तव्हां किथे बि हुजो। मां इन शइ में ई बिलीव रखंदो आहियां त अलाह साईं तव्हांखे जेकी बि सलाहियत ॾिनी आहे, तव्हां कोशिशि कयो त पंहिंजे कैपेसिटी मां उहा शइ पाण कयो। न कि असां अॼुकल्ह मोस्टली एतिरा मसरूफ़ थी विया आहियूं
जो असां चाहींदे वक़्तु हूंदो बि वक़्तु न कढंदा आहियूं. पोइ असां इवन तव्हां ॾिठो हूंदो बदकिस्मती सां त असां दुआ लाइ बि असां कंहिं मदरसे में वञी मौलवी साहिबु दवा कराइजो तव्हां मदद लाइ. पर इहे सभु शयूं असां वटि आहिनि ऐं असां अगरि जे पंहिंजी कैपेसिटी में इन खे वधि खां वधि कंदासीं त इहो बहितर खां बहितर बि आहे ऐं तव्हांखे पंहिंजे पाण ते ख़ुदि एतमादी बि हूंदी त असां छा पिया कयूं. सनाला साहब, लंच प्रोवाइड करण जो आइडिया कीअं आयो? इहो ॾाढो सुठो आइडिया आहे, सुहिणो आइडिया आहे. जॾहिं असांजो स्कूल हूंदो आहे ऐं स्कूल मां ॿार जॾहिं वापसि ईंदो आहे, ज़ाहिर घर त वञी मानी खाईंदो ई, पोइ लंच छो? जी, असल में मूंखे इहे शयूं ऑनर मां कॾहिं बि न कयूं आहिनि, न ॿुधायूं आहिनि. ऐं पर हीअ तव्हां क्वेश्चन करे छॾियो आहे. त लंच जो कॉन्सेप्ट सिर्फ़ु इन करे हुयो, अलाह साईं मूंखे माफ़ु करे, त उते जॾहिं असां रमज़ान खां बि पहिरीं जेको कोविड आयो हुयो त उन में असां हिकिड़ी लंच ड्राइव कई कंहिं दोस्त जे मशवरे ते, त हेतिरे में लंच ड्राइव कयूं था. उन खां पोइ जॾहिं उहो आइडियो चेंज थींदो वियो, स्कूल जी फॉर्म में आयो, स्कूल था खोलियूं, त उते के बि माण्हू इंट्रस्टेड न हुया पंहिंजे ॿारनि खे स्कूल ताईं छॾण में. पोइ असां काफ़ी, छो त मां इन पूरे प्रोजेक्ट जो स्ट्रेटेजिक डायरेक्टर बि आहियां, पोइ असां इन कुझु दोस्तनि वेही हिकिड़ी स्ट्रेटजी ठाही त उन्हनि खे कीअं अट्रैक्ट कयूं. पोइ असल में कुझु आइडियाज़ आया जंहिं मां इहो थियो त असल में उते गुरबत एॾी आहे जो मां काफ़ी माण्हुनि खे इहो एडवाइस कंदुमि त महिरबानी करे ख़ुदारा त जेके बि अहिड़ा पोश ऐं रिमोट एरियाज़ आहिनि उते वञी तव्हां पाण जेको आहे सो स्टेप डाउन कयो ऐं वधि खां वधि तव्हां पाण पंहिंजे हथनि सां वञी उते तव्हां माण्हुनि जी हेल्प कयो. त उते असां जेको लंच शुरू कयोसीं त ॿारनि जो जेको रेशो हुयो उहो लंच जे करे वधियो. द रीज़न इज़ दैट विच इज़ वेरी इंपॉर्टेंट, आई थिंक सो, के ॿारनि लंच जे चकर में अची करे, छो त उते उन्हनि जे घरनि में एॾा हालात बदतर हुया, तव्हां बिलीव कयो रूह कामजी वेंदो आहे जॾहिं इहे शयूं असां कंहिंखे चवंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं. पर सच इहो हुयो त उते ॿारनि खे अट्रैक्ट करण लाइ असां स्कूल में दाख़िल करण लाइ असां लंच जो कॉन्सेप्ट कयोसीं. इट वॉज़ वेरी डिफ़िकल्ट फॉर अस कि उते इहे सभु शयूं पाण कजनि. वरी उते असां स्टाफ हायर कयोसीं, वरी उन मैनेजमेंट खे डेली लंच उते ठहे, 400 ॿारनि जो चेक इन बैलेंस हुजे, प्रॉपर हुजे. ऐं रिमोट एरियाज़ में तव्हांखे वॾा टास्क हूंदा आहिनि ऐं वॾा टारगेटेड्स हूंदा आहिनि, त उते काफ़ी माण्हू तव्हांखे कमु बि न करणु ॾींदा आहिनि. पोइ असां पूरी कोशिशि कई जंहिंजे करे इहो थियो वियो. ऐं तव्हां बिलीव कयो त हींअर अल्हम्दुलिल्लाह असां वटि 7 खां 8 ताईं फीमेल स्टूडेंट्स आहिनि जेके असां वटि पढ़नि पियूं ऐं रेगुलर असां वटि अटेंडेंस आहे. ऐं पोइ असांजी दिलचस्पी वधी ऐं पोइ इन्हनि शयुनि में अलाह पाक बि मदद कंदो आहे तव्हांजी. ऐं तव्हां बिलीव कयो अहिड़ियूं मददूं आयूं. ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे 2 महीननि खां वठी, बल्कि 2 हफ़्तनि खां वठी सॉरी, कि सैलानी वेलफेयर ट्रस्ट जे तरफ़ों मां उन्हनि खे रिक्वेस्ट कई त हीअ शयूं उन्हनि विज़िट कयो. पोइ हाणे 2 हफ़्तनि खां वठी सैलानी वेलफेयर ट्रस्ट जे थ्रू हाणे 2 हफ़्तनि खां पहिरीं उन्हनि उहा राशन ड्राइव ख़ुदि शुरू कई आहे. उन में असांखे काफ़ी सपोर्ट बि मिली वई. पोइ जेको इहो रिमेनिंग अमाउंट हुयो असां वरी उहो हॉस्पिटल ते हयोसीं. हॉस्पिटल में पहिरीं असां तक़रीबन 50 रुपीज़ जी पर्ची वठंदा हुआसीं पेशेंट खां, पर जॾहिं इहे पैसा असांखे बचिया त पोइ असां उहा फ्री ऑफ कॉस्ट करे छॾियोसीं. उहा बि ख़तमु करे छॾी. त असां इम्प्रूवमेंट कई, छो त अल्लाह पाक जे तरफ़ों हिकिड़ो वसीलो हुयो. त हींअर बि शाह फैसल नंबर 1 में सुरैया हेल्थ केयर जे नाले सां हॉस्पिटल आहे जेकी फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट थी ॾिए. उते डिलीवरी सिस्टम आहे, OPD आहे, एमरजेंसी आहे, फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन बि बिल्कुलु फ्री ऑफ कॉस्ट. माशाल्लाह, बहितरीन है. अल्लाह पाक तव्हांखे हिन में जज़ाए ख़ैर बि ॾे ऐं हिन में बरकत वधीक बि ॾे. इंसानियत की खिदमत करना बुशरा साहिबा भी एक इबादत है. क्या कहेंगी कि इससे बड़ी शायद इबादत कोई है या नहीं? इंसानियत की खिदमत ही तो असल निचोड़ ही यही है जी. हुकूकुल इबाद भी वही है, इंसानियत की ही खिदमत है वो. और जितना ये हम पे नवाज़ात हैं अल्लाह ताला की, ये भी इंसानियत पर ही रहम है, जो रहमत का अशरा चल रहा है. और कुरान और रमज़ान इनका बहुत गहरा ताल्लुक़ है. और कुरान में जगह जगह हुकूकुल इबाद के लिए हमें वाज़ेह तौर पे बताया गया है. तो ज़ाहिर सी बात है इंसानियत की खिदमत करना, और ये जज्बा भी अल्लाह बहुत ही अच्छे दिलों में डालता है जो ये बीड़ा उठाते हैं और ये काम लेकर शुरू करते हैं. अल्लाह कामयाब करें इन काम करने वालों को. बिल्कुल बिल्कुल, बहुत बड़ा काम है. और बेलौस होकर जब ये किया जाता है तो इसका अजर भी अल्लाह वैसे ही बेलौस ही देता है. माशाल्लाह, बहुत अच्छा फरमाया आपने बुशरा अरशद साहिबा, आपका बहुत शुक्रिया. आप प्रोग्राम में आई, अपना कीमती वक्त निकाल के. डॉक्टर सनाउल्लाह मेमण साहब, तव्हांजी बि महिरबानी था प्रोग्राम में आया ऐं खोड़ सारियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं ऐं असांखे तव्हांखे सुञाणण जो मौक़ो मिलियो. ऐं उमेदु कयूं था त ॿीहर बि तव्हां
असांजे प्रोग्राम में इंशाल्लाह ज़रूरु ईंदा। हफ्सा उमैमा साहिब आपका भी बहुत शुक्रिया। सैयदा एमन हुसैनी साहिब आपका भी बहुत शुक्रिया। नाज़रीन ईंदा सभु आबड़ो खे इजाज़त नहीं दो असां त जिते रहो ख़ुशि रहो पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल ऐं वेंदे वेंदे असीं सैयदा एमन साहिबा खे रिक्वेस्ट कंदासीं त असांखे नाते मक़बूल ज़रूरु ॿुधाइनि। बिस्मिल्लाह। माँ की खिदमत में एक कलाम पेश करना चाहूँगी। माँ तो माँ है, माँ तो माँ है, माँ तो माँ है, माँ से नहीं है कोई जहान में बढ़कर। माँ तो माँ है, माँ से नहीं है कोई जहान में बढ़कर। पीर कुतुब अब्दाल कलंदर माँ के दम से पैगंबर। माँ तो माँ है, माँ तो माँ है। माँ वालों तुम खुश किस्मत हो, माँ वालों तुम खुश किस्मत हो कि जिंदा तुम्हारी माँ है। होती नहीं है जिनकी माएँ उनका सोना जहाँ है। होती नहीं है जिनकी माएँ उनका सोना जहाँ है। तो उफ तक उनको कहना नहीं तुम, देखो कुरान में पढ़ कर। उफ तक उनको कहना नहीं तुम, देखो कुरान में पढ़ कर। पीर कुतुब अब्दाल कलंदर माँ के दम से पैगंबर। माँ तो माँ है, माँ तो माँ है। माँ का प्यार नहीं बिकता है, माँ का प्यार नहीं बिकता है। दुनिया के बाजारों में रब ने भी रख दी है जन्नत, बेशक माँ के कदमों में। रब ने भी रख दी है जन्नत, बेशक माँ के कदमों में। तो माँ जैसी अनमोल ये दौलत रखना सीने लगा कर। माँ जैसी अनमोल ये दौलत रखना सीने लगा कर। पीर कुतुब अब्दाल कलंदर माँ के दम से पैगंबर। माँ तो माँ है, माँ तो माँ है, माँ तो माँ है।